बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अवल नाम अल्लाह जो ॾींदड़ देह सारे ॾई न पचारे विढ़नी आहे महिरबान घणो। तमामु व्यूवर्स जेके घरनि में मौजूदु आहिनि, जुमे जो ॾिहाड़ो आहे ऐं पहिरीं त मां जुमे जूं खोड़ सारियूं मुबारकूं तव्हां सभिनीनि खे ॾींदमि। जुमे जो ॾींहुं यकीनन भलारो ॾींहुं थींदो आहे। खोड़ सारा दरूद पाक जा तोहफ़ा असांजे आका हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़ात ते, जिन जे सदके में हीअ काइनात ख़लकी वई। व्यूअर्स, मां सम्झां थी असांजो जेको मुआशिरो आहे उन में असां नेकी खां परहेज़गारी खां पाण सभु ॾाढो परे थी विया आहियूं, पाण सभु ॾाढो दूरि थी विया आहियूं ऐं यकीनन उन जा खोड़ सारा रीज़न्स आहिनि। ऐं जेकॾहिं स्क्रीन ते मीडिया ते सुठा प्रोग्राम्स नशर थियनि था, छो त मीडिया हिकिड़ो उहो ज़रियो आहे जंहिंसां तव्हां माण्हुनि जे ज़हननि ते या जेको उसरंदड़ उभरंदड़ जेके ज़हन हूंदा आहिनि उन्हनि जी तरबियत में मीडिया जो हिकिड़ो मां सम्झां थी असरु ज़रूरु हूंदो आहे। इहो सिर्फ़ु मां नथी सम्झां, इहा ॻाल्हि हक़ीक़त में ईअं ई आहे ऐं पाण इन पूरे सिनेरियो खे मां सम्झां थी ईअं ई ॾिसंदा आहियूं। हिन मुआशिरे में जेकॾहिं असां औरत खे मज़बूत बणाईंदासीं, असां हिन मुआशिरे में जेकॾहिं न्याणी खे मज़बूत बणाईंदासीं, हिन मुआशिरे में जेकॾहिं असां तालीम जो परचम लहराईंदासीं, तालीम खे आम कंदासीं ऐं तालीम जो जेकॾहिं नारो लॻाईंदासीं त मुंहिंजे ख़्याल सां असांजो मुआशिरो तरक़ी ज़रूरु कंदो। उहा तरक़ी बेशक तकड़ी न हुजे, आराम सां उहा तरक़ी जी जेका मंज़िल आहे उहा राह आहे, उन ते पाण हलंदा रहूं, पर असांखे यकीन ज़रूरु आहे त असां इन टूल जे थ्रू, असां इन वेपन जे थ्रू, असां इन रस्ते जे थ्रू, इन रस्ते इन राह जे ज़रिए ज़रूरु हिकु कामयाबु मंज़िल जी तरफ़ वधूं था। कामयाबी छा आहे इन जी हिकिड़ी अलॻि डेफिनेशन हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी ज़रूरु हूंदी। हर कंहिंजे ज़हन में कामयाबी जो तसवुरु कुझु ॿियो हूंदो। मां सम्झां थी कामयाबी तालीम में आहे, कामयाबी शऊर में आहे, कामयाबी इल्म में आहे। जेकॾहिं तव्हां पंहिंजी न्याणी खे पढ़ायो था ऐं उहा न्याणी जेकॾहिं पढ़े थी, अॻियां वधे थी, त पहिरीं छा थींदो, उनजो ज़हन तब्दील थींदो, उनजे सोचण जा मयार तब्दील थींदा, उनजे सोचण जा पैमाना तब्दील थींदा, उनजे जेके उसरंदड़नि जी जेके सोचूं हूंदियूं उहे ख़ूबसूरत हूंदियूं, उहे ख़ूबसूरत हूंदियूं त हीउ मुआशिरो ख़ूबसूरत थींदो। यानी हिकु ज़हन जेकॾहिं बहितर आहे त उन जूं प्रायोरिटीज़ चेंज थींदियूं। उन ज़हन में किताब हूंदा, उन ज़हन में इल्मु हूंदो, उन ज़हन में शऊर हूंदो, उहो ज़हन हक़ ते हूंदो। असां बातिन खां दूरि हूंदासीं, असां सचाई जी ॻाल्हि कंदासीं, असां उहा ॻाल्हि कंदासीं जेका असांजे लाइ त बहितर हुजे पर असांजे मुआशिरे जे लाइ बि बहितर हुजे, असांजे घर जे लाइ बहितर हुजे, असांजे आम माण्हूअ जे लाइ बहितर हुजे, ॿियो फ़र्द जेको असां सां गॾु आहे उनजे लाइ बहितर हुजे, असांजे घर वारनि जे लाइ उहा ॻाल्हि बहितर हुजे, त उनजे लाइ तमामु घणो ज़रूरी आहे त न्याणीअ खे तालीम जे मैदान में अॻु भरो कयो वञे, उनखे सपोर्ट कयो वञे, उनखे पढ़ायो वञे। ऐं हिन दौर में जेके इहे तंग दीवारूं आहिनि, जेके तंग असां इहे भितूं जोड़े वेठा आहियूं, उनखे तोड़ण जी मुंहिंजे ख़्याल सां तमामु घणी सख़्तु ज़रूरत आहे। ऐं काफ़ी सुठी ॻाल्हि बि आहे त काफ़ी सारियूं न्याणियूं पढ़नि पियूं। असां भले ॻोठनि ते नज़र विझूं या पाण शहरनि जी ॻाल्हि करियूं, ॻोठनि में बि हिन टाइम में काफ़ी सारियूं न्याणियूं पढ़नि थियूं, निकिरनि थियूं, पंहिंजो फ्यूचर बहितर बणाईंदियूं, उन ज़रिए उन्हनि जे ख़ानदान जो बि फ्यूचर बहितर ज़रूरु थिए थो। हिकु ज़हन सुधरंदो त हिकु घरु सुधरंदो, हिकु घरु जॾहिं सुधरंदो त हिकु ख़ानदान सुधरंदो, हिकु ख़ानदान जॾहिं सुधरंदो त हिकु ॻोठु सुधरंदो। ईअं ई मां सम्झां थी त पोइ मुआशिरो ऐं समाज तब्दील ज़रूरु थींदो। अॼु जे प्रोग्राम में असां नातिया कलाम बि ॿुधंदासीं। जुमे जो ॾिहाड़ो आहे, तव्हांखे हूअं ई शामिलु कंदा आहियूं प्रोग्राम में, त तव्हांखे ख़बर आहे त प्रोग्राम में शामिलु थियण जो तरीक़ेकार छा हूंदो आहे। स्क्रीन ते ॾिनल हेठि नंबर हली रहियो आहे 02221028555, तव्हां डायल कजो, प्रोग्राम में शामिलु ज़रूरु थीजो। ऐं हैदराबाद जी जेकॾहिं आऊं ॻाल्हि कयां, हैदराबाद जी पुरफ़िज़ाउनि जी जेकॾहिं आऊं ॻाल्हि कयां, हैदराबाद जी मौसम जी ॻाल्हि कयां त ॾाढी ख़ूबसूरत मौसम आहे। पर हीअ जेका सीज़न हूंदी आहे, डिसंबर जो जेको महीनो हूंदो आहे, एंड ऑफ द डिसंबर, जेके इहे ॾिहाड़ा काउंट थींदा आहिनि, इन में मेला मुलाखड़ा बि थींदा आहिनि ऐं शेख हयाज़ मेलो बि ॾाढो पुरजोश तरीक़े सां हली रहियो आहे। पर शेख हयाज़ जा जेके जंहिं बि मौज़ू ते असां ॻाल्हायूं था, छा असां पक सां चई सघूं था त वाक़ई में असां उन शेख हयाज़ जे कम जो, उन पोरीअ जो, उहो जेको उन महिनत कई आहे, पूरी ज़िंदगी उन कम खे ॾिनी आहे, छा असां उनजो थोरो लाहियूं पिया? इहो मुंहिंजे ख़्याल सां थोरो सवाल ज़रूरु आहे। हिन प्रोग्राम में असां खोड़ सारी व्यूवर्स ॻाल्हियूं कंदासीं। प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था असां। शेख हयाज़ जो ॾाढो सुठो शेर आहे त हीरा त ॾिसो कंगर न हणो, ईंदो न वरी ही वणजारो, कुझु ॾात ॾिसो पोइ बात करियो, ही शोर अजायो आहे प्यारा। सो असां, मूंखे ईअं लॻंदो आहे असां वॼंदड़ घणा आहियूं, असां शोर कंदड़ घणा हूंदा आहियूं, असां पजरंदड़ कोन हूंदा आहियूं, पचंदड़ कोन हूंदा आहियूं, सिखंदड़ कोन हूंदा आहियूं, इल्मु हासिलु करण वारा कोन हूंदा आहियूं। सो वधीक ॻाल्हाइण जे हिन सिलसिले खे बि कंटिन्यू कंदसि। पर आयल जेके मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि उन्हनि जो तारीफ़ अवां साण
आऊं कराईंदी हलां। डॉक्टर कमरदीन महर साहब असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि, पाण डीन आहिनि इसरा यूनिवर्सिटी जा, ऐं माशाल्लाह सां सर्जन हिकिड़ो सुठो मौक़िफ़ रखंदा आहिनि। जंहिं टॉपिक ते पाण ॻाल्हाईंदा आहियूं हिन प्रोग्राम में, असां अॼु उन्हनि खे ॿीहर दावत ॾिनी आहे, सॾायो आहे। सर्जन जी शुक्रगुज़ार आहियां सर, तव्हां आया आहियो कही असांजे हिन अङण ते, तव्हांखे भलीकार चऊं था। खोड़ सारियूं ॻाल्हियूं पाण हिन अङण ते कंदासीं अॼु। व्यूअर्स, उन खां अलावा जीअं त डिस्कस करे चुकी आहियां त जुमे जो ॾिहाड़ो आहे त पाण नातिया कलाम पिणु ॿुधंदासीं। त असां वटि कारी मोहम्मद अली साहिब जिन मौजूदु आहिनि, पाण ॾाढी सुठी बहितर तरीक़े सां अकेडमी हलाइनि पिया, उनमें ॿारनि जी तरबियत बि हूंदी आहे, तालीम बि हूंदी आहे। असांजे हिन मेहरान टेलीविज़न सां बि संदन सहकार काफ़ी घणे वक़्त खां रहियो आहे। अव्हांखे मां भलीकार चवां थी, अस्सलाम वालेकुम, ठीकु आहियो, ख़ुशि आहियो? माशाल्लाह। व्यूअर्स, उन खां अलावा असां वटि कारी मोहम्मद आकिब बि मौजूदु आहिनि। संदन आवाज़ बि माशाल्लाह सां ॾाढो सुठो ऐं सुकून ॾींदड़ आवाज़ आहे। तव्हांखे बि असां भलीकार चऊं था, अस्सलाम वालेकुम, ठीकु आहियो? माशाल्लाह जी, माशाल्लाह। सो सर, हाणे पहिरीं असां हमद खां शुरूआत कयूं। बिल्कुलु जी जी, बिस्मिल्लाह कयो, तव्हां हमद खां शुरूआत कयो प्रोग्राम जी। सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह, सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह। पढ़िए ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, हक़ ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, हस्बी रब्बी जल्लल्लाह, माफी क़ल्बी गैरुल्लाह, नूरे मोहम्मद सल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, हक़ ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। ये कलमा नबी से मिलाता है, वहदत का जाम पिलाता है, मुर्दा दिलों को जिलाता है, ला इलाहा इल्लल्लाह, हक़ ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। अर्ज़ गुलाम फ़कीर के अब दाखिल जन्नत हो हम सब, मौला ज़िक्र कबूल हो ये या रब, ला इलाहा इल्लल्लाह, हक़ ला इलाहा इल्लल्लाह, मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ॾाढी सुठी शुरूआत थी आहे। ऐं हमद जॾहिं बि जेको बि हीअ जुमे जे ॾींहं जो जेको प्रोग्राम हूंदो आहे उनमें इन तरह जी शुरूआत माशाल्लाह सां ॾाढी सुठी रहंदी आहे, पॉज़िटिव रहंदी आहे, ॾाढी ख़ूबसूरत लॻंदी आहे। व्यूअर्स, तव्हां बि प्रोग्राम में शामिलु थी सघो था। ऐं प्रोग्राम हिन वक़्तु लाइव हले पियो, स्क्रीन ते तव्हां असांखे लाइव ॾिसी रहिया आहियो। स्क्रीन ते ॾिनल हेठि नंबर हली रहियो आहे, डायल कजो, प्रोग्राम में शामिलु ज़रूरु थीजो। तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम आहे। डॉक्टर कमरदीन महर साहिब असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि। सर, तव्हां बि यूनिवर्सिटी जहिड़े इदारे में माशाल्लाह सां पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾियो था। मूं ॻाल्हि कई अॼु जुमे जे ॾिहाड़े जी, तरबियत जी, वरी मेले जी ॻाल्हि कई। मेला मलाखड़ा बि पाण वटि थींदा रहंदा आहिनि। भला थोरो अयाज़ शेख अयाज़ ॾात धणी, जंहिंजो एतिरो सारो कमु आहे, जंहिंजो कलमी पोरियो तमामु घणो आहे, उन हवाले सां तव्हां कुझु चवणु चाहींदव, कुझु ऐड करणु चाहींदव? तव्हां केतिरो पढ़ियो आहे अयाज़ खे, कीअं ॾिठो आहे तव्हां? बिल्कुलु सुठे हुन में पढ़ियो आहे। ऐं आउं सम्झां थो न सिर्फ़ु मूं, पर
अयाज़ हिकिड़ो अहिड़ो शाइरु आहे जंहिंखे तक़रीबन हर सिंध जो जेको माण्हू जेको माना आहे उहो शऊर रखंदड़ आहे, पढ़ाई सां रिलेटेड आहे, उनजो तालुक़ु आहे, उन अयाज़ खे पढ़ियो आहे। अयाज़ जी जेका एक्चुअल एसेंस आहे न उहो क़ौम परस्ती आहे। को कीअं न ड्रोड़े मक़्तल ॾे आ रत में ख़ुशबू मेहंदीअ जी, को कीअं न ड्रोड़े ज़ंदा ॾे था ज़ुल्फ़ शिकन ज़ंजीरनि जा। हू हिकिड़ो सुठो शाइरु आहे, पर हुनजो जेकॾहिं सॼो असां कंटेंट खणूं न, कींझर खां कारूंझर ताईं तोखे चश्मनि चाहियां, हुनजो सिंध धरती ऐं सिंध धरतीअ जी सां जेका उनजो जेको क़ौम परस्ती वारो जेको एंगल आहे उहो वधीक वाइबल आहे। ऐं पंहिंजो लिहाज़ा जॾहिं अयाज़ जी ॻाल्हि थिए त यकीनन उते क़ौम जी ऐं क़ौम परस्ती जी ॻाल्हि थियणु खपे, आम माण्हू जी ॻाल्हि। बिल्कुलु तव्हां उन इलाही आहे न, मिसाल एक क़ौम ॿुधाया थे किसा कल तोखे मूं तक़दीरुनि जा, अॼु बाग़ी बाग़ीअ जे सिर ते तो ताज़ ॾिसां ताज़ीरनि जा, अॼु मूं हेड थिया गद्दारनि जा, बेशरम वॾेरनि पीरनि जा। जंहिंखे चइजे त तव्हां जेका बि उनजी पढ़ंदा वेंदो तव्हां उनजी उन खां पोइ उनजी मज़ामती ऐं रोमानवी शाइरी बि उनजी आहे। सखी पिया खे मिली त चइजां चांदनी तो सवा न थींदी। त इन ते नए नसुल खे जंहिंखे चइजे त ॿुधायो वञे त जेको अयाज़ जो जेको मैसेज हो उहो चिटो आहे, तमामु सलीस सिंपल लैंग्वेज लिखियलु आहे, ऐं उहा जंहिंखे चइजे त बयानु थियणु खपे। ऐं उन्हनि माण्हुनि लाइ ख़ुदि अयाज़ बि चयो आहे जेकॾहिं इन केस उन ॻाल्हि खे प्रॉपर हू एक्सप्लेन नथा कनि त छो तिन जे लाइ अयाज़ रुने जे मारू माग मटाए विया। सो चवण जो मतिलबु आहे त अयाज़ हिकिड़ो क़ौमी शाइरु आहे सिंध जो, सिंध जे ॾुखनि दर्दनि खे हुन सहेड़ियो आहे, हिकिड़ो रोमानवी शाइरु आहे ऐं वज़न जे हिसाब सां कंहिं तरह सां शेक्सपियर ऐं ॿियनि खां घटि कान्हे। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं नसरी शाइरी बि शेख अयाज़ जी तमामु बहितर थियलु आहे। उन खां पोइ जॾहिं पाकिस्तान जी अलहदगी थी आहे त मोहम्मद इब्राहिम जो साहिबु मुखातिब थी शेख अयाज़ खे चयो आहे त तूं लिख, सिंधी में लिख, आऊं आहियां तूं आहीं, पाण ॿई काफ़ी आहियूं, तूं लिखजां आऊं पढ़ंदुसि, पाण समूरी सिंध आहियूं, यानी उन्हनि चवण जो मक़सदु। ऐं उन्हनि सिंध खे उथारियो बि आहे, उभारियो बि आहे। उन खां पोइ वरी रसूल बख्श वली जो साहिबु जीअं मुख़्तलिफ़ दौरनि में यकीनन असां मूं जीअं चयो त असां वॼंदड़ आहियूं, असां उहो पिराईंदड़ न हूंदा आहियूं, असां सिखंदड़ न हूंदा आहियूं, त जेके ब्लेमिंग्स हुयूं या असांजे मुआशिरे में जेके बि प्रोपेगेंडास थींदा आहिनि त उन ते रसूल बख्श वली जो साहिबु अंधा हूंदा वेज पूरो किताबु असां वटि पियो आहे, उन जा 17 चैप्टर्स आहिनि ऐं उहो पूरो जो पूरो अयाज़ जो हिकिड़ो केस आहे। मां सम्झां थी हिकिड़ो साईं मोहम्मद इब्राहिम जो हुयो जंहिं हथु वठी अयाज़ असांखे ॾिनो आहे ऐं पोइ वरी रसूल बख्श वली जो साहिबु हुनजो केस विढ़ियो आहे ऐं क़ौम खे ॿुधायो आहे त वाक़ई में अयाज़ आहे छा, त वाक़ई में ॾात धणी अयाज़ जेको कमु कयो आहे उहो हिकिड़ो बहितर कमु आहे ऐं उनखे पढ़णु खपे, उनजो जेको एक्चुअल मैसेज आहे हुनखे सम्झणु खपे। व्यूअर्स, असां ब्रेक जी तरफ़ वधूं ऐं नंढड़ो ब्रेक आहे, उन खां पोइ वरी पाण कंटिन्यू कयूं था। मां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अवांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं वीर भलीकार चवां थी अवांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं सुबुह जो वक़्तु आहे, फर्स्ट ब्रेक हुयो प्रोग्राम जो, नंढड़ो ब्रेक हुयो, वरी वापसि अची चुका आहियूं ऐं जुमे जो ॾिहाड़ो पिणु आहे। अच्छा सर, तव्हांजो हिन वक़्तु डिसेंबर आहे ऐं साल जी पछाड़ी आहे, यूनिवर्सिटी जे इदारे खे कीअं कमु कंदे ॾिठो आहे ऐं छा एक्सपेक्टेशन्स आहिनि न्यू ईयर में नौजवाननि जे लाइ, शागिर्दनि जे लाइ, छा स्ट्रेटजीस हुजणु खपनि हर इदारे में, यूनिवर्सिटी जा इदारा हुजनि या पोइ असां पंहिंजी रूट्स जी ॻाल्हि कयूं, स्कूल्स जी ॻाल्हि कयूं, कॉलेजिस जी ॻाल्हि कयूं, छा था सम्झो? बिल्कुलु सुठो सुवालु आहे। साल जी एंड आहे ऐं नए साल लाइ सभिनी खे दुआऊं त रब पाक अॻियां भलो करे। तक़रीबन यूनिवर्सिटी जे हिसाब सां अकेडमिया जे हवाले सां सेमिस्टर्स कंप्लीट थींदा आहिनि ऐं हीअ जेका आहे पंहिंजो सियारे जूं पंहिंजो मोकलूं शुरू थींदियूं आहिनि। इन दौरान कुझु ॿियूं हॉलीडेज़ हूंदियूं आहिनि, सो ख़ासि करे यूनिवर्सिटीज़ में इम्तिहान वग़ैरह थी वेंदा आहिनि सेमिस्टर्स जा, ऐं लिहाज़ा इहो आहे त ॿार कुझु आराम कनि, घुमनि फिरनि, सीअ खां बचाइनि पाण खे ऐं नए साल खे सेलिब्रेट कनि। वेलकम कनि। जनवरी खां नए सिर वरी पोइ नवां सेशन्स शुरू थींदा आहिनि, नवां प्रोग्राम शुरू थींदा आहिनि। एक्ज़ैक्टली सर, बिल्कुलु ठीकु चओ पिया। बिल्कुलु ईअं ई आहे, जेके कमकार थिया ठीकु आहे, बहितर तरीक़े सां अॻियां वधण जी कोशिशि कजे। ऐं नातिया कलाम असां ॿुधंदासीं अव्हां खां, छा सिलेक्शन आहे, छा ॿुधाईंदो हाणे?
بہت ہی خوبصورت کلام. تمام آپ مل کے درود شریف پڑھیں. صلی اللہ علیہ یا رسول اللہ وسلم علیہ یا حبیب اللہ. صلی اللہ علیہ یا رسول اللہ وسلم علیہ یا حبیب اللہ. سہارا چاہیے سرکار زندگی کے لیے, سہارا چاہیے سرکار زندگی کے لیے, سہارا چاہیے سرکار زندگی کے لیے. تڑپ رہا ہوں مدینے کی حاضری کے لیے, تڑپ رہا ہوں مدینے کی حاضری کے لیے. حضور ایسا کوئی انتظام ہو جائے, حضور ایسا کوئی انتظام ہو جائے, حضور ایسا کوئی انتظام ہو جائے. سلام کے لیے حاضر غلام ہو جائے آقا, سلام کے لیے حاضر غلام ہو جائے. نصیب والوں میں میرا بھی نام ہو جائے, نصیب والوں میں میرا بھی نام ہو جائے. آقا نصیب والوں میں میرا بھی نام ہو جائے. جو زندگی کی مدینے میں شام ہو جائے آقا, جو زندگی کی مدینے میں شام ہو جائے. سہارا چاہیے سرکار زندگی کے لیے, مدینے جاؤں پھر آؤں دوبارہ پھر جاؤں, ہاں مدینے جاؤں پھر آؤں دوبارہ پھر جاؤں. یہ زندگی میری یوں ہی تمام ہو جائے, یہ زندگی میری یوں ہی تمام ہو جائے. میں شاد شاد مروں گا اگر دم آخر, میں شاد شاد مروں گا اگر دم آخر. زباں پہ جاری محمد کا نام ہو جائے, زباں پہ جاری محمد کا نام ہو جائے. پیا رضا او ضیاء نے پیا جو مرشد نے, پیا رضا او ضیاء نے پیا جو مرشد نے, عطا مجھے بشہائے سجام ہو جائے. آقا تڑپ رہا ہوں مدینے کی حاضری کے لیے.
सुभान अल्लाह माशाल्लाह। अच्छा कारी मोहम्मद अली, असां वटि भाउ जॾहिं बि ईंदा आहिनि माशाल्लाह सां हिकिड़ो त एॾो सुठो हिकिड़ो मूंखे लॻंदो कंप्लीट पैकेज आहे, तव्हां नातिया कलाम ॿुधंदा रहो। अच्छा जुमे का दिन आपके लिए कैसा है? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मौलाना मुहम्मद। अल्हम्दुलिल्लाह जुम्मे का दिन जो है तमाम दिनों का सरदार है। हमारे लिए तो इस तरह है कि सुबह फजर में हम उठते हैं, फजर की नमाज, कुरान, फिर जिक्र अस्कार, फिर तमाम एक्टिविटी, फिर जुमे की नमाज पढ़ाना होती है। जी माशाल्लाह, बाजमात जुमे जी नमाज तव्हां पढ़ाईंदा आहियो। अच्छा उनखां अलावा मां चाहियां थी त थोड़ो तव्हां डिस्कस कयो, आप थोड़ा डिस्कस करें जुमे के दिन नमाज पढ़ने के आदाब, लाइक कोई देर से आ रहा है और पूरी जमात खड़ी है, उसे किस तरह आना चाहिए, किस तरह नमाज के लिए बाअदब खड़े रहना चाहिए, कुछ बेसिक जेके ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि। ठीक है, बिस्मिल्लाह। सबसे पहले बात तो ये है कि नमाज के लिए जो है अव्वल टाइम में तैयार होना चाहिए। अजान से कबल जो है तैयार होके जाकर पहली सफ़ में हमें बैठना चाहिए। ठीक है, पहली सफ़ में बैठना चाहिए। जो दरसो बयान, जो दरसो तदरीस हो रहा है उसको हमने सुना चाहिए, उसको हम सुनकर उस पर अमल करना चाहिए। और अक्सर लोगों को देखा गया है कि वो जब जमात खड़ी होने में, जब खुतबा इमाम साहब पढ़ रहे होते हैं उससे कबल जो है वो आते हैं और आके पहली सफ़ में जाने की कोशिश करते हैं। इसके लिए हमारे बुजुर्ग फरमाते हैं, हमारे उलमा फरमाते हैं, जो लोगों को फलांग कर जाना है ना, ये भी गैर मुनासिब अमल है कि जब भी जाएं नमाज के लिए तो अव्वल टाइम में पहुँचें, नमाज बाजमात अदा करें ताकि आपके ज़ात से किसी को तकलीफ़ ना हो। जब भी हम इल्म दीन से जो है वो दूर हो चुके हैं, हमें दीन की समझ ही नहीं है, हमें दीन का इल्म ही नहीं है, हमें ये नहीं पता कुरान करीम फुरकान हमीद हमें कब पढ़ना चाहिए, कुरान करीम फुरकान हमीद के क्या आदाब हैं, माँ बाप के क्या आदाब हैं, वालदेन से कितनी मोहब्बत करनी चाहिए, वालदेन का किस तरह अदब करना चाहिए, आपस में दोस्तों से किस तरह मोहब्बत करनी चाहिए, और वो इक्वालिटी वाला भी कि बीवी भी है, पीछे माँ भी है, बहनें भी हर चीज़, वो सारी चीज़ें इसी में आ गई कि हमें तमाम चीज़ें जब मालूम होंगी, हमें बीवी का हुकूक, बच्चों के हुकूक, वालदेन के हुकूक, दोस्त के हुकूक, अहबाब के हुकूक, हुकूकुल्लाह, हुकूकुल इबाद, ये तब जाके मालूम होंगे जब हम जाके आलिमों की, इल्म दीन सीखने वालों की सोहबत में हम बैठेंगे। तो दुआ करते हैं अल्लाह ताला जुम्मतुल मुबारक के सदक़े में, जो इतनी प्यारी वज़म हर जुम्मतुल मुबारक को उस्ताद और पूरी टीम सजाती है, अल्लाह ताला इसको अपनी बारगाह में कबूल फरमाए और इससे कई लोग जो है फ़यूज़ व बरक़ात हासिल करते हैं। ये फ़ीडबैक आज मैं बता रहा हूँ आपको कि कई लोग हमारे इस प्रोग्राम से जो है अरसा दराज से, जुम्मे को जो मजहबी प्रोग्राम हम यहाँ करते हैं उससे कई लोग जो है इल्म दीन से मुस्तफ़ीज़ होते हैं और वो लोग अल्हम्दुलिल्लाह जो चीज़ें उनको पता नहीं होती वो भी उनके नॉलेज में आती हैं और वो उससे इस्तिफ़ाज़ा हासिल करते हैं और अपनी दीन और दुनिया जो है वो बेहतर फरमाते हैं। माशाल्लाह माशाल्लाह, बिल्कुल बिल्कुल, ये अगली कंट्रीब्यूशन ज़रूर है। अच्छा मैं आपकी एकेडमी के हवाले से बात करना चाहूँगी, कब से एकेडमी आपकी चल रही है और माशाल्लाह से किस तरह से आपने सोचा कि मुझे एकेडमी बनानी है, बच्चों की तरबियत करनी है? और माशाल्लाह से लास्ट जुम्मे को मुझे याद है आपके यहाँ जो बच्चियाँ आई थी, हाँ एकेडमी की, माशाल्लाह से इतना अच्छा उनका अखलाक और पढ़ने का सलीका, अदायगी, उससे ज़ाहिर हो रहा था कि आपकी बहुत मेहनत है उन पे। जी बिल्कुल। बात 2011 में मैंने आगाज़ किया था। बड़े लड़कों से आगाज़ करता है, छोटा से एक बैठक के अंदर मदरसा आगाज़ कर रहा था, 5-6 बड़े लड़के आते थे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त ने उस जो मैंने बीज डाला उसको हल्के हल्के करते 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 वो इतना आज बड़ा तनावुल दरख्त बन गया। कहाँ 6 बच्चे पढ़ते थे, आज अल्हम्दुलिल्लाह उस इदारे में 400 बच्चे, बच्चियाँ, लड़के लड़कियाँ कुरान पाक की तालीम हासिल कर रहे हैं और नात की तालीम हासिल कर रहे हैं अल्हम्दुलिल्लाह। माशाल्लाह माशाल्लाह। अच्छा असां ब्रेक वठूं था, प्रोग्राम में ब्रेक जो टाइम थी वियो आहे, व्यूअर्स तव्हां काॾे न वञिजो ऐं अमां ॾिसंदा रहिजो अॼु पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भलीकार चवां थी अव्हांखे, अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में असां वटि कमरदीन महर साहब मौजूदु आहिनि ऐं सर अव्हां माशाल्लाह सां एतिरो पंहिंजी ज़िंदगी जा बहितरीनु साल एज़ अ प्रोफेसर पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾींदा रहिया आहियो यूनिवर्सिटी में, स्टूडेंट्स सां तव्हांजा हा एग्ज़ैक्टली यू आर प्रोफेसर, स्टिल तव्हां सुठो कमु करे रहिया आहियो ऐं उहा एफिलिएशन स्टूडेंट्स सां तव्हांजी पूरी ज़िंदगी जो मां सम्झां थी इहो ई निचोड़ आहे न, त तव्हां पंहिंजूं इज़तूं पाण कमायूं आहिनि पंहिंजे उन हार्ड वर्क सां। सर थोरो बिज़नेस जे हवाले सां डिस्कस करणु चाहींदमि। अॼु जीअं त प्रोग्राम जी तरतीब कुझु अहिड़ी आहे त असां नातिया कलाम बि ॿुधूं पिया ऐं मतिलबु रिलीजियस हवाले सां बि डिस्कशन हले पियो, त असां वटि हूअं बि इस्लाम में घणी अहमियत, मां सम्झां थी सिर्फ़ु इस्लाम में न पर हर दीन में, हर मज़हब में कारोबार खे अहमियत ॾिनी वई आहे, छाकाणि त कारोबार में महिनत आहे ऐं उन सां पूरो जो पूरो ख़ानदान पलिजी सघे थो। बेसिक छा असांजा हुजणु खपनि, असांजा पंहिंजा ठहियल रूल्स रेगुलेशन्स जिन जे तहत असां बिज़नेस करे सघूं? माशाल्लाह ॾाढो सुठो सवाल कयो आहे।
ऐं आउं हमेशह जीअं साईं मुर्तज़ा साहिब खे तव्हांखे मेहरान टीवी खे साराईंदुसि। तव्हां जेका नौजवाननि खे पंहिंजे मज़हबी तइलीम ॾियो था या वरी उनखे जेको रोज़गार ऐं कारोबार जे हवाले सां ॻाल्हायो था, इहो हिकिड़ो साराह जोॻो कमु आहे। असुल में पंहिंजो जेको कारोबार आहे उनजो को जंहिंखे चइजे ॿियो को सब्स्टिट्यूट कोन्हे, बदल कोन्हे। कारोबार में जेका अर्निंग थिए थी, कारोबार मां जेको बिज़नेस में चवंदा आहिनि रिटर्न मिले थो न, उहो नौकिरी सां कंपेरेबल कोन्हे। जॉब मां हिकिड़ो मख़सूस फिक्स अमाउंट अचे थो ऐं जेका असां वटि जंहिं तरह जो इकोनॉमिक सिस्टम आहे इन ते बि हिकिड़ी तरह जी जामिया बहस मुबाहिसे जी ज़रूरत आहे त जेको असां वटि वेज रेट चयो वञे थो न, जंहिंखे असीं पघार चऊं था, इन जा हिकिड़ा इकोनॉमिक्स में असूल आहिनि। इहा ईअं ई पघार कान ॾिनी वेंदी आहे। उहा जेका ॾिनी वेंदी आहे उहा ॾिनी वेंदी आहे त तव्हां वटि इन्फ्लेशन रेट छा आहे ऐं जेको घटि में घटि माण्हू कमाइण वारो आहे, मिसाल क्लार्क आहे, पटिवालो आहे या जेके इन रैंक में कमु कनि था, ऐं शयुनि जो जेका क़ीमत आहे उन्हनि खे ॾिसी पोइ पघार ॾिनी वेंदी आहे, जंहिंमां वरी 40% बचत बि थिए। इनखे चवंदा आहिनि सेविंग। इन मॉडल ऐं असूल तहत सॼी दुनिया में पघारूं ॾिनियूं वञनि थियूं। त असांजी जेका लोअर क्लास जेको माण्हू आहे या मिसाल जेको इन नंढियुनि नौकिरियुनि में जॉब करे थो, इन हवाले सां चवां पियो त उहो पेट में ई पूरो आहे, पर जेके सुठियुनि जॉब्स वारा आहिनि उन्हनि जी बि जेके चइजे सेविंग कान थी थिए। इहो त थियो हिकिड़ो ड्राई डिस्कशन त भई इहा कीअं हुजणु खपे शइ। अचूं था ॿिए पासे कारोबार वारे पासे, त पर जेको कारोबार आहे उहो अञा ताईं उन असूल ते हले पियो जो तव्हां जेकॾहिं उतां जेको प्रॉफिट जनरेट कंदव, इनखे फंडामेंटली इकोनॉमिक टर्म्स तां ॻाल्हायूं था, उहो प्रॉफिट जेको आहे मैचेबल हूंदो इन्फ्लेशन सां। मिसाल भाई महांगी वधी, डेयरी बिज़नेस आहे, तव्हां खीर जी क़ीमत वधाए छॾी, पघार त ओॾी महिल कान थी वधे न। तव्हां पतीअ जी क़ीमत वधाए छॾी, तव्हां पेट्रोल वधियो, मिसाल को ट्रांसपोर्ट जो कमु थो करे, उन गाॾियुनि जा किराया वधाए छॾिया। त हिकु त कारोबार में इहो फ़ाइदो आहे त उन ते महांगाई असरु घटि कंदी आहे जेकॾहिं केरु कारोबार करे थो त। हिकिड़ो असूल इहो आहे। ॿियो असूल इहो आहे त कारोबार जेको आहे उहो वधंदड़ आहे। नौकिरी जेका आहे उहा जेको माण्हू 10 साल, अच्छा ॿियो वरी नौकिरी जो ॿियो प्रोटोकॉल आहे ग्रोथ। जेकॾहिं तव्हां एम्प्लॉयमेंट साइंस खे पढ़ंदव, ह्यूमन रिसोर्स मैनेजमेंट खे पढ़ंदव, त जेको मुलाज़िम अॼु हिकिड़ी जाइ ते आहे 8-10 सालनि खां पोइ उन में उहो प्रमोशन, उहे ग्रेड्स, उहे शयूं अचणु खपनि। असां वटि मुलाज़िमनि जी जंहिंखे चइजे त ग्रोथ बि कान थी थिए। ग्रोथ कान्हे, उते जो उते उन ई ग्रेड में रही 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 पोड़ा थी रिटायर थी था वञनि। चवण जो मतिलबु इहो आहे त असांजे लाइ त मजबूरियात कारोबार कयूं। असांजो जेको आहे एम्प्लॉयमेंट वारो जेको मॉडल आहे उहो एतिरो वाइबल ऐं एतिरो हेल्दी कोन्हे। बिल्कुलु। ऐं इनखे आउं प्योरली इकोनॉमिक टर्म्स में थो ॻाल्हायां। जेकॾहिं को बि इकोनॉमिस्ट वेंदो त न इहा ॻाल्हि सम्झाए सघंदो, कन्विंस करे सघंदो त जेको असां वटि वेज रेट आहे, जेका पघार आहे, त बेरोज़गारी एॾी हाई लेवल ते आहे जो असां चऊं था कंहिं बि तरह जी नौकिरी मिले, पर जेका पघार आहे उहा 101% ओल्ड मॉडल, आउटडेटेड, आउटमोडेड आहे। माना उहा मैचेबल न आहे। समहाउ इट्स क्राइम। या हिकिड़ो किताब बि लिखां पियो, इकोनॉमिक क्राइम। त क्राइम आहे इहो। तव्हां जेकॾहिं मिसाल हिकिड़ो अघु वधाए छॾियो शयुनि जो, तव्हां खीर जी, दवा जी क़ीमत जेका आहे न मुंहिंजी कमाई खां मथे करे छॾी, मरंदुसि न आऊं, जीअरो त कोन वेठो हूंदुसि, त क्राइम थियो न। जॾहिं 8 कलाक कमु कयां पियो, जॉब कयां पियो, त असूल इकोनॉमिक्स पढ़ो त सही छा थी चए। केन्जियन इकोनॉमी आहे, मार्शल इकोनॉमी आहे, वेलफेयर इकोनॉमिक्स आहे, पढ़ो त सही। उहो इहो थो चए त माण्हू जॾहिं 8 कलाक 10 कलाक कमु करे त उनखे ओवर टाइम बि मिले ऐं उनखां पोइ जंहिंखे चइजे हू जॾहिं मार्केट में अचे त हू पंहिंजी ज़रूरत जूं शयूं वठी सघे। भले उहो हिकिड़ो नंढड़ी जॉब कंदो हुजे, प्राइमरी लेवल जी जॉब कंदो हुजे, जेकॾहिं नथो करे त दैट्स क्राइम। इहो माना उन ते पूरा कानून ठहियल आहे। ॾिसो जेके प्राइसिस फिक्स कनि था, जेके माण्हू जी अर्निंग ॾिसनि कोन था त भई असांजी पर कैपिटा इनकम छा आहे, पर कैपिटा अर्निंग छा आहे, ऐं असां हिकिड़ो माण्हू महीने ते कमाए लेट से $100 थो ऐं उनजे खाधे जो ई ख़र्चु $100 आहे, 15 या 20 या 25 या 30 हज़ार आहे, त उहो माण्हू पोइ लाइट किथां वठे, इलाज किथां कराए, बाहि किथां ॿारे। त हिकु त पंहिंजो इहो प्रिंसिपल आहे। ॿियो प्रिंसिपल आहे ग्रोथ जो। ऐं टियों आहे त जेका कारोबार आहे, वधंदड़ वापार, नीच नौकिरी, उत्तम खेती। जेको कारोबार आहे उहो इन्फ्लेशन में जेकॾहिं बि मदद करे थो, माण्हू छा कंदो, वधि में वधि उन शइ जी क़ीमत वधाए छॾींदो, प्राइस रेस करे छॾींदो। पर उन जे मुक़ाबले में जेकॾहिं नौकिरी वारो माण्हू हूंदो त उन वीचारे जी सडनली पघार कान वधंदी, साल खां पोइ, 1.5 साल खां पोइ कोई 1% या 2%। त इहो आहे। ॿियो
नंढा नंढा कारोबार करणु खपनि, जेका पॉइंट आऊं थोरी देरि पहिरियों डिस्कस कयमि पिए साईं सां त मुर्तज़ा साहिब सां, त असुल में असांजो माण्हू लेबर वर्क उहो ई करे थो, मज़ूरी उहा ई करे थो, पोइ छो न जंहिंखे चइजे तूं पंहिंजूं के शयूं जंहिंखे चइजे त सेल करे। ऐं इन में आऊं जेको डेवलपमेंट सेक्टर आहे उनखे बि गुज़ारिश कंदुसि, इवन जेके यूनिवर्सिटीज़ आहिनि उन्हनि खे बि गुज़ारिश कंदुसि त हू नंढा नंढा मार्केट्स लॻाइनि। अंग्रेज़ जॾहिं हूंदा न मैडम, अंग्रेज़ बाक़ाइदा मार्केट्स एस्टेब्लिश कंदा, जेके बि तव्हां शहरनि में घंटा घर ॾिसो था इहे मार्केट आहिनि, हुननि बाज़ाब्ता तौर ते मार्केट जो जेको कॉन्सेप्ट आहे न उन ते कमु कयो ऐं मार्केट इकोनॉमी ठाही। ऐं हुननि पंहिंजे सिंध जे शहरनि में इहे तव्हांखे सॼी दुनिया में मिलंदा, कैरेबिया हलिया वञो तव्हांखे मिलंदा, सेंट विंसेंट आहे, ॿिया इलाही सारा पंहिंजे सिंध में, ॿिया जेके भरपासे वारा मुल्क आहिनि जिते जिते अंग्रेज़ रहियो उते उते हुन कॉन्सेप्ट मार्केट एस्टेब्लिश कया। उते उन्हनि न पंहिंजी ॿोली खे विसारियो आहे, न उन्हनि पंहिंजे कल्चर खे विसारियो आहे, न ई उन्हनि ग्रोथ वारी जेका क्वालिटी आहे उनखे मारियो आहे। बिल्कुलु। ऐं उन्हनि कम खे कमु सम्झो आहे, घटि या वधि कोन सम्झो आहे। असां वटि सभु इहे प्रॉब्लम्स अचनि था त असां पंहिंजी ॿोली खां हटी या त इंग्लिश में महारत हासिलु करणु चाहींदासीं, पंहिंजे सब्जेक्ट में ग्रिप हासिलु करणु चाहींदा आहियूं, ईअं थींदो रहंदो आहे। ऐं उहा बि बिल्कुलु ठीकु ॻाल्हि आहे, पर असां जेसिताईं पंहिंजी ॿोली खे ई नथा सम्झी सघूं, पंहिंजी ॿोली में ई असांजी परख सही कोन आहे, पंहिंजी ॿोली ई मज़बूत कोन आहे, त असां मां नथी सम्झां त असां ॿी ॿोली खे उन तरीक़े सां सुठो ॻाल्हाए सघंदासीं। बिल्कुलु, असुलु आहे ई कम्युनिकेशन न, माण्हू हिक ॿिए खे सम्झंदो ई कोन। उन में बिज़नेस कम्युनिकेशन आहे, उन में सोशल कम्युनिकेशन आहे, घणी शयूं आहिनि। त हुननि जॾहिं मार्केट इकोनॉमी ठाही त हुननि मार्केट्स ठाहिया, जीअं हू हलिया विया। मिसाल त असां कहिड़ा मार्केट ठाहिया आहिनि, मॉल्स ठाहिया आहिनि, उते त छा आहे त उन मॉल्स में वरी जेको हेवी इन्वेस्टर आहे उहो ई इन्वेस्ट करे सघे थो, जेको अपर क्लास स्मॉल एंटरप्रेन्योर आहे, या जेका लखनि करोड़नि जे तइदाद में जेका लोकल कंज़प्शन थिए थी, उन लाइ असांखे लोकल मार्केट्स ठाहिणा पवंदा। सम्झो था, हिकिड़ो US में इहो तमामु कॉन्सेप्ट जेको आहे फेमस आहे, त उते माना फार्मर्स मार्केट आहे, हारियुनि लाइ मार्केट आहिनि। मिसाल तव्हां घरनि में माण्हुनि खे चओ था त भई भाॼियूं पोखियो, पोइ उते नंढनि नंढियुनि खां वेजिटेबल्स पोखाराइनि था, जानवर पालराइनि था, वरी उते ई उन्हनि जो वीकली मार्केट बि लॻाइनि था। त माण्हू छा था कनि, ट्रेवल करे वञनि था, ऐं पोइ तव्हां माखी थी, हनी बी थियो, जेको पंहिंजो मखणु थियो, ॿियूं जेके रूरल भाॼियूं थियूं, ऑर्गेनिक फूड्स थिया, उहे उतां हफ़्ते हफ़्ते जा फ्रेश बाए करे था अचनि। त माना असां हिकिड़ो प्रिंसिपल इहो आहे त जेके असांजा डेवलपमेंट जा इंस्टीट्यूशन्स आहिनि, स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान आहे, NGO आहिनि, यूनिवर्सिटीज़ आहिनि, गवर्नमेंट आहे, उहे हिकिड़ा त नंढा नंढा मार्केट लॻाइनि। नौजवाननि लाइ हिकिड़ो मुश्तरका मुस्तक़िल पैगाम आहे त कारोबार कनि, उहा ई ॻाल्हि आहे, वधंदड़ वापारु आहे। पंहिंजो हलाए पई इहा हिकिड़ी कैंपेन, इहा त तमामु सुठी आहे। ऐं इन सां इहो थींदो त असां ईंदड़ टाइम में इन अंग्रेज़ में चवंदा आहिनि डिपेंडेंसी बर्डन, असां हींअर छा आहे डिपेंडेंट आहियूं, असांजो पंहिंजो को वसीलो आहे कोन। हाणे असां चवंदा को ॿियो माण्हू असांखे जेको आहे न पंहिंजो मौक़ो प्रोवाइड करे, ऐं 20 या 30 नौकरियूं अचनि थियूं, उते कोई 500-700 ॿार अप्लाई कनि था। इहो असांजो मेन पावर आहे जेको ज़ाया पियो थिए। त पूरी जेका चवंदा आहियूं न त जेका महिनत आहे, पहिरीं क्लास खां वठी ग्रेजुएशन खां पोइ ताईं जी जेका महिनत हूंदी आहे, हिकिड़े ॿार जी पूरी क्रीम रेडी थी वेंदी आहे, उनखां पोइ यूटिलाइज़ असां हिन पंहिंजे कंट्री में कोन करे सघंदा आहियूं, छो त असां वटि अहिड़ा के मौक़ा ई कोन आहिनि जो असां उन पूरे टैलेंट खे यूटिलाइज़ करे सघूं। दुनिया चाहींदी आहे त असां वटि हिकिड़ो पैकेज हुजे, उनखे असां यूटिलाइज़ कयूं, असां पूरो जो पूरो पैकेज दुनिया खे ॾींदा आहियूं, त खणो तव्हां वठो। तमामु सुठी ॻाल्हि तव्हां कई। बिल्कुलु, असल में छा आहे त ब्रेन चवंदा आहिनि हिनखे, पाकिस्तानी तमामु वॾे तइदाद में मुल्क छॾे रहिया आहिनि। जी हा, नंबर 1, नंबर 2 हिकिड़ी प्लानिंग हूंदी आहे त भई हेतिरो असांजो यूथ ग्रेजुएट थींदो त असांखे हेतिरा जेके चइजे न अवेन्यूज़, हेतिरा बिज़नेसिस डेवलप करणु खपनि, ऐं या एतिरा असांखे इंस्टीट्यूशनल डेवलपमेंट करणु खपे त को ॿार जेकॾहिं गाइडेंस वठे कारोबार जी, को ॿार खे जेकॾहिं फाइनेंस खपे, कंहिं ॿार सां जेकॾहिं बिज़नेस रिस्क आहे। UK में तव्हां 10% इन्वेस्ट कंदव, गवर्नमेंट 90% इन्वेस्ट कंदी, लेकिन पैसा ॿुॾी विया त 90 रुपया गवर्नमेंट तव्हांजे पारां लॉस बर्दाश्त कंदी। हिते असांखे हाई इंट्रस्ट रेट ते लोन मिलंदो, रिस्पॉन्सिबिलिटी रिस्क सॼो मुंहिंजे शोल्डर्स ते, ॿुॾी वियुसि त बैंक पंहिंजा पैसा छिके वठंदी, नतीजे त आउं कारोबार छो कंदुसि। त असांजे जेके असांजो जेको नौजवान आहे या असांजे जेके इंटेलेक्चुअल्स आहिनि उहे इहा ॻाल्हि सम्झाइनि
त भई इहा पॉपुलेशन इहे नौजवान वञे काॾे, नौकरियूं अचनि थियूं, 20 एप्लीकेंट्स आहिनि 400-500, उन खां पोइ जेकॾहिं कारोबार कनि था त उन जे लाइ का वाज़े रोड मैप का अहिड़ी का आहे ई कान, बग़ैर ट्रेड जे दुनिया जी का इकोनॉमी हले ई कान थी सघे। सही सही। अच्छा सर, बैंकिंग रूल्स छा आहिनि हिन वक़्तु जेकॾहिं असांखे नौजवान ॿुधी रहिया आहिनि, थी सघे थो त असां कॉल्स बि रिसीव कंदा हलूं तव्हांजूं ऐं कोशिशि बि कंदासीं त सर जिन जॾहिं इन बाबति डिस्कस करे रहिया हूंदा आहियूं, तव्हांजो जेकॾहिं मिलंदड़ जुलंदड़ सुवाल हूंदो त मां चाहींदसि त प्रोग्राम में असां ज़रूरु शामिलु करियूं। बैंक्स जूं छा पंहिंजूं हिकिड़ियूं छा प्लानिंग्स चऊं, कीअं हिन टाइम ते नौजवाननि खे सपोर्ट करे रहिया आहिनि, ख़ासि तौर ते बिज़नेस जे हवाले सां कीअं सम्झाईंदव असांखे तव्हां? ॾाढो सुठो सुवाल कयो आहे तव्हां। असल में आउं ॿुधाईंदो हलां त आउं इंडिपेंडेंट कंसल्टेंट बि आहियां पिलस में एंटरप्रेन्योर्स जो, ऐं पिलस में जेके चइजे त काफ़ी डेवलपमेंट सेक्टर में कुझु NGOs ऐं ॿियनि डेवलपमेंट सां बि आहियां, ऐं स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान जो बि आउं जेके चइजे त काफ़ी सारे ग्रुप्स जो मेंबर आहियां कंसल्टेंसीज़ जे हवाले सां, स्मॉल एंटरप्राइज़ जो ऐं इन जो पंहिंजो। उन में असल में छा आहे त हिकु त सेमेडा आहे, उहा बि नौजवाननि खे गाइड करे थी। सभ खां पहिरियों त मुंहिंजो नौजवाननि खे इहो ई पैगाम आहे त कर्ज़ न वठनि। सही। छाजे करे त कर्ज़ खां बग़ैर हू अहिड़ो को कमु कनि, सिंपल कमु कनि जंहिंमें इन्वेस्टमेंट घटि हुजे। उन में छा थो थिए, रिस्क फैक्टर जेको आहे बिज़नेस में आहे रिस्क, उहो घटि थी थो वञे। पर जेकॾहिं लोनिंग वठनि था त पोइ वरी फर्स्ट माइक्रो फाइनेंस बैंक आहे, फर्स्ट वुमन बैंक आहे, इहे 5% या 7% ते लोनिंग कनि था, ख़ासि करे औरतुनि जे लाइ काफ़ी उते जंहिंखे चइजे त आहे। स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान वटि काफ़ी आहिनि पैकेजिस आहिनि, स्कीम्स आहिनि, उन्हनि सां हू राब्ते में अचनि। त पहिरीं पॉइंट त हू कर्ज़ न वठनि, पंहिंजे कुझु सेविंग मां जेका उन वटि बचत आहे उन मां कारोबार कनि। ॿी पॉइंट त वरी पोइ स्टेट बैंक सां राब्ते में अचनि या समेडा सां राब्ते में अचनि, ऐं जेके चइजे एतिरा पैसा वठनि जो हू माना पोइ या उन्हनि इंस्टीट्यूशन सां अचनि, बैंक सां राब्ते में अचनि जंहिंजो इंट्रस्ट रेट घटि हुजे। माना नौजवाननि खे जेका ॿी सलाह इहा आहे त हू जेकॾहिं लोन वठनि था त हू जेको उन ते पंहिंजो आहे इंट्रस्ट आहे, व्याज चइजेसि या छा बार, उहा शरह घटि हुजे। पर असां वटि जेके कमर्शियल बैंक्स आहिनि उहे एतिरो इंट्रस्ट रखी वेठियूं आहिनि त ॿार जेकॾहिं उतां उनखां पैसा वठंदो ऐं कारोबार कंदो त उहो जंहिंखे चइजे त बैंक जे किस्तुनि में ई पूरो थी वेंदो। सही। त जेके उहा ई जे तव्हां ॻाल्हि कई न, त असां में हिकिड़ो त फेयर आहे, हिकिड़ो त डपु वेठल आहे त बाबा असां कामयाबु थींदासीं अरे न थींदासीं, पर इन द एंड बैंक खे उहो सभु कुझु पूरो पंहिंजो ॾियणो आहे। एक्ज़ैक्टली। त भाई ॾिसो, जेको बि पंहिंजो मैडम तारा जेको बि कारोबार करे थो न माण्हू, उहो इकोनॉमी खे सपोर्ट थो करे। इहो हुनजो मैक्रो इकोनॉमिक इंडिकेटर आहे। यानी उते हू शयूं बाए करे थो मार्केट मां पंहिंजो कारोबार हलाइण लाइ, भले होटल ई छो न हुजे, त ॿियनि माण्हुनि जी सेलिंग थी न, सेलिंग थी त लिहाज़ा इन सां इकोनॉमिक ट्रांज़ेक्शन थींदी आहे। यानी हू तव्हांजे हिन इकोनॉमी खे उते हिकु ॿ मुलाज़िम रखंदो, हू गवर्नमेंट जो बर्डन शेयर कयो हुन। त जेको माण्हू कारोबार करे थो उहो डायरेक्टली इनडायरेक्टली दरअसल गवर्नमेंट खे, इकोनॉमी खे, सोसाइटी खे मदद करे थो। हू रिस्क खणे थो, हू महिनत करे थो, हू इंडिपेंडेंट पंहिंजा पैसा इन्वेस्ट करे थो। असां हुनखे छा था ॾियूं? असां त कुझु कोन था ॾियूं। असां बैंक चए थी वञी तूं छा बि कर, तोखे नुक़सानु पए फ़ाइदो पए, मां पंहिंजो तोखां इंट्रस्ट ओतिरो हाई करे वठंदुसि। त गवर्नमेंट खे नंबर 1 लो इंट्रस्ट लोन शुरू करणु खपे। गवर्नमेंट खे इंट्रस्ट फ्री लोन ॾियणु खपनि। गवर्नमेंट खे रिस्क में जेको बिज़नेस रिस्क आहे उन में गवर्नमेंट खे पंहिंजो रोल प्ले करणु खपे। छाजे करे त एंटरप्रेन्योर्स पैदा न थींदा। चाइना जी जेका तव्हां करंट कंटेम्पररी डेवलपमेंट ॾिसो था, उहा इन करे ॾिसो था, 30-40 साल पहिरियों हलिया वञो हींअर अचो, या यूनाइटेड अरब एमिरेट्स आहे, त इन्हनि जी जेका ट्रेड आहे न, ट्रेड इन्हनि खे हिते खयो आहे। सही, बिल्कुलु बिल्कुलु। ऐं उन ट्रेड में जेका गवर्नमेंट आहे उन पंहिंजी रिस्पॉन्सिबिलिटी ऑन कई आहे। इन में का पॉलिटिक्स कान्हे, का अपोजिशन कोन्हे। उन जी यूटिलिटीज़ फ्री आहिनि, इलेक्ट्रिसिटी फ्री आहे। असां जेकॾहिं को कारोबार खोलियूं था 10-10 कलाक लाइट कान्हे। ऐं यूनिट जेको कमर्शियल आहे, भाई जॾहिं हिकिड़ो माण्हू ऑलरेडी तव्हांखे इकोनॉमी खे मदद करे। एक्ज़ैक्टली। अच्छा सर, इकोनॉमिकली रेट कीअं हाई थी सघे थो, इन बाबति तव्हां ॾाढो सुठे तरीक़े सां हिन में कवर अप करे विया आहियो। आम माण्हू कीअं जनरेट करे सघे थो पंहिंजी इनकम, आम माण्हू कीअं ॿिए माण्हू खे फैसिलिटेट करे सघे थो, कीअं शेयर करे सघे थो, कीअं पंहिंजे मुआशरे खे बहितर बणाए सघे थो। वधीक असां कंटिन्यू कंदासीं, हींअर असां न्यूज़ ब्रेक जी तरफ़ वधंदासीं, न्यूज़ ॿुधूं था, वरी पोइ वापसि अचूं था पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। सभिनी ॾिसंदड़नि खे ऐं ॿीहर भली कार चवंदसि तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में न्यूज़ ब्रेक जी तरफ़ वधिया हुआसीं। वरी प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं था। तव्हांखे ॿुधाईंदी हलां त डॉक्टर कमरुद्दीन महर साहिबु असांजे
प्रोग्राम में मौजूदु आहिनि ऐं सर्जन हूअं बि जॾहिं बि ॻाल्हाइनि था पंहिंजे सब्जेक्ट जे हवाले सां स्पेशली त हर को माण्हू पंहिंजे उन सब्जेक्ट में जॾहिं ग्रिप हासिल करे थो त यकीनन हू बहितर खां बहितर सजेशन्स ॾेई सघे थो, बहितर खां बहितर पंहिंजे तरफ़ खां पॉइंट्स रखी सघे थो, बहितर खां बहितर सजेस्ट करे सघे थो। सो असांजे हिन प्रोग्राम में सर्जन जॾहिं बि ईंदा आहिनि त बिज़नेस जे हवाले सां हमेशह बहितर तरीक़े सां वंड कंदा आहिनि। आम माण्हू जे लाइ इन्हनि जी ॿोली सम्झण जहिड़ी हूंदी आहे, आम माण्हू उनखे सम्झी सघे थो। माना ॻाल्हि करण जो मक़सदु मुंहिंजो इहो आहे त असां सिर्फ़ु ॻाल्हि करे प्रोग्राम करे बसि ख़तमु इन हद ताईं महदूद न हुजूं, पर जेके ॻाल्हियूं हुजनि, जेका असांजी डिस्कशन हुजे उहा एतिरी यूज़फुल हुजे जो तव्हां सुभाणे बि जेकॾहिं इन प्रोग्राम खे ॾिसो त तव्हांखे उहा लाभ ज़रूरु हासिलु थिए ऐं तव्हां उन ॻाल्हियुनि खे वरी यूटिलाइज़ करे सघो, पंहिंजी ज़िंदगी में उन्हनि कमनि खे आणे सघो, उन तरीक़े सां तव्हां अॻियां वधी सघो त जीअं पाण पंहिंजनि मसइलनि खे घटाए सघूं। ऐं वॾे खां वॾो मसइलो चवंदा आहिनि त असां वटि जेको आहे उहो इकोनॉमिकल जेके प्रॉब्लम्स आहिनि उहे घणो बैरियर क्रिएट कंदा आहिनि असांजी डेवलपमेंट में, असांजे फ्यूचर में इन्हनि शयुनि जो घणो अमल दख़ल रहियो आहे आम माण्हू जी ज़िंदगी में ऐं यकीनन आम माण्हू इन ॻाल्हि खां इनकारी कोन आहे। सो सर्जन सां बिज़नेस जे हवाले सां ॻाल्हि ॿोल हले पई ऐं बैंकिंग जो हिन दफ़े असां जेकॾहिं रोल ॾिसूं पिया त उनखे तव्हां कीअं ॾिसो पिया, कीअं असांखे हलणो आहे, कीअं असांखे पंहिंजे कारोबार सां गॾु अॻियां वधणो आहे, उन बाबति सर सां डिस्कशन हले पियो। अच्छा सर, तव्हां ॻाल्हि कई पंहिंजे किताब जी, पंहिंजी राइटिंग्स जी, तव्हां गॾोगॾु पंहिंजे लिखत जो कमु बि करे रहिया आहियो, त जेके ख़ासि मौज़ू आहिनि अव्हांजी नज़र में अव्हां उहे असां सां डिस्कस कंदव त कहिड़ा कहिड़ा मौज़ू आहिनि? मक़सदु इहो त जेको असां वटि प्योर इकोनॉमिक्स जो बहस आहे जंहिंमें मां कोशिशि कयां पियो त मूंसां गॾु शायदि को हिकु अधु को मता अमेरिकन ऑथर बि हुजे। हूअं त आउं मार्केटिंग ते बि हिकु अधु बुक्स लिखां पियो ऐं जेका मुंहिंजी फील्ड आहे। ॿिए नंबर ते इन ते बि हिकिड़ी डिबेट कयां पियो त चाइना खां पोइ जेका इन्वेस्टमेंट लाइ सुठी धरती ऐं मार्केट आहे उहो पंहिंजो पाकिस्तान आहे। सही सही। छाजे करे त अॼु खां 30-40 साल पहिरियों चाइना में लेबर सस्तो हो, चाइना में ज़मीन सस्ती, जी जी, पर हाणे उहा इक्वलेंट थी वई आहे अमेरिका। पहिरियों ज़्यादातर तव्हांखे इवन चाइना में जेका इंडस्ट्री मिलंदी उहा ख़ुदि अमेरिका ऐं यूरोप जी आहे। जी हा, जेके उतां शिफ्ट थी आया आहिनि। चाइना सस्तो लेबर हुजण जे करे ऐं टैक्सिस घटि हुजण जे करे, पर हाणे चाइना इट सेल्फ ख़ुदि इलाही महांगो थी वियो आहे। त हिकु त इन ते कमु हले पियो, कुझु शयूं पब्लिश बि थियूं आहिनि त जेके इंटरनेशनल इन्वेस्टर्स आहिनि उहे सिंध में अचनि, पाकिस्तान में अचनि, छो त हिते लेबर बि सस्तो आहे, हिते रॉ मटीरियल बि अवेलेबल आहे। जी हा बिल्कुलु। यानी उहे जेका प्रोडक्ट ठाहींदा, फूड प्रोडक्ट ठाहींदा, का मैन्युफैक्चरिंग कंदा, का ऑटोमोबाइल्स ठाहींदा, त हुननि खे सस्तो लेबर मिलंदो ऐं हुननि खे सस्तो जंहिंखे चइजे त हिते मटीरियल मिलंदो ऐं ॿिया बि हुननि खे इंडस्ट्रियल जंहिंखे चइजे कम्युनिकेशन वग़ैरह जूं फैसिलिटीज़ आहिनि। त घणो जेको रुख कयो आहे जेके कंपनीज़ उतां शिफ्ट थियनि पियूं, छो त जेको मैन्युफैक्चरर आहे उनजी दरअसल हिकिड़ी इंस्टिंक्ट हूंदी आहे त आउं सस्ती शइ ठाहियां, महांगी करे खपायां। हाणे चाइना उनजे लाइ हू जनरली ओवरफ्लो थी वियो आहे, छो त हाणे उते सस्ती शइ ठाहे कोन थो सघे। लिहाज़ा उतां मोबाइल थिए त हू ॿियनि भर पासे वारे मुल्कनि में त वञे थो पर हेॾे घटि थो अचे। त इन एजेंडा ते कमु कयां पियो त इंटरनेशनल इन्वेस्टर। ज़बरदस्त। अच्छा सर, वधीक कंटिन्यू कयूं था, इंटरप्ट कयो आहे, कॉलर आहिनि उन्हनि खे पाण शामिल कयूं। हेलो, अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदी नवाब शाह का इमाम दीन मानियो थो। तव्हांखे आउं भलीकार चवां थी, कीअं आहियो, ख़ुशि आहियो, ठीकु आहियो? अमां शुक्र अल्हम्दुलिल्लाह रब जा एहसान। अदी तव्हांजो प्रोग्राम तमामु सुठो पियो हले, सुबुह जो डेली ॾिसंदा आहियूं। तव्हांजी महिरबानी, प्रोग्राम खे ॾिसो था, तव्हां पसंदि करियो था। छा चवणु चाहींदव प्रोग्राम जे हवाले सां वधीक? तमामु सुठो प्रोग्राम आहे, सर ॻाल्हाए पियो, पर डेली जेके बि माण्हू आणियूं था तमामु असांखे सुठी ॼाण ॾियनि था। जी जी बिल्कुलु बिल्कुलु, ईअं ई आहे। डेडिकेटेड माण्हू मौलिद गुला नबी महेसर जो आहे, मौलिदनि वारनि खां असांखे ॿुधायो त महिरबानी थींदी। जी जी ज़रूरु ज़रूरु ॿुधाईंदासीं, तव्हांजी महिरबानी, प्रोग्राम में तव्हां शामिल थियो। सो यस सर, तव्हांजा बाक़ी जेके अलॻि सां जेको राइटिंग्स जो कमु आहे हुन हवाले सां आउं चाहींदसि त तव्हां हिन प्रोग्राम में डिस्कस करियो ऐं आउं इहो बि चाहींदसि त तव्हांजो बुक पब्लिश थिए त असां प्रोग्राम में ज़रूरु हुन बुक खे इंट्रोड्यूस करायूं। बिल्कुलु। ऐं थी सघे थो त मुंहिंजा हिकु ॿ बुक्स पहिरियों एमराल्ड यूके मां पब्लिश थिया आहिनि, त हीअ बि इंशाअल्लाह ताला के इंटरनेशनल पब्लिशर खे कंदासीं। त ॿियो हूंदो आहे लेबर, मैन पावर। कंहिं बि सनअतकार खे खपे मज़ूर, उन में तव्हां पढ़ियल लिखियल माण्हू खे बि इकोनॉमिक्स में लेबर ई चवंदा आहिनि। त असां वटि जेको आहे न वसी पैमाने ते जेको आहे न लेबर मौजूदु आहे।
यानी असां थोरी मिसफॉर्चुनेट आहे जो असांजा इदारा इंटरनेशनल कम्युनिटी खे कन्विंस न आहिनि करे सघिया त हीउ सॼो तव्हांखे पट ख़ाली पियो आहे कारोबार लाइ, तव्हां अचो हिते इन्वेस्ट कयो, सही सही बदियुनि में कयो। जेकॾहिं आउं पाण फैक्ट्री नथो लॻायां, मुंहिंजो लोकल को इन्वेस्टर नथो अचे, तव्हां फॉरेन इन्वेस्टर खे वठी अचो। दुनिया हिकिड़ो ॻोठ त आहे, सही सही ॻाल्हि आहे। जर्मनी मां कंहिंखे वठी अचो, अची हू पंहिंजो तव्हांखे टैक्सिस बि ॾींदा, तव्हांखे एम्प्लॉयमेंट बि ॾींदा, फूड सेक्टर में इन्वेस्ट करे सघनि था, ट्रांसपोर्ट में इन्वेस्ट करे सघनि था, उन खां पोइ एग्रीकल्चर सेक्टर में इन्वेस्ट करे सघनि था। असां वटि जंहिंखे चइजे त कम्युनिकेशन सेक्टर में, ऑटोमोबाइल्स में, फार्मास्यूटिकल्स में, हर सेंटर असां वटि जेको आहे न सेक्टर, उहो जहिड़ो कर त ख़ाली पियो आहे। बाय प्रोडक्ट्स में करे सघनि था ऐं हर डिस्ट्रिक्ट में इंडस्ट्री लॻी सघे थी। जेकॾहिं खैरपुर हलिया वञो त खजुनि जूं अलाए केतिरियूं इंडस्ट्रीज़ लॻी सघनि थियूं, अलाए केतिरियूं बाय प्रोडक्ट्स ठही सघनि थियूं। त माना सस्तो मज़ूर मौजूदु आहे, शेल्फ लाइफ वधीक थी वेंदी, हा असांजो आम माण्हू फैसिलिटेट थी वेंदो ऐं असांजूं शयूं असां इज़ीली उते ई वठी सघूं था, जेके सीज़न खां बाद में बि असांखे अवेलेबल हूंदियूं। त बिल्कुलु तव्हां ठीकु चई रहिया आहियो। उनमें सर वॾे खां वॾो जेका कॉन्ट्रीब्यूशन हूंदी उहा हुकूमत जी हूंदी। हुकूमत खे करिणो छा आहे, सिर्फ़ु इजाज़त ॾियणी आहे, टैक्सूं वठणियूं आहिनि, हुकूमत खे ख़ुदि फ़ाइदो आहे। जी हा, हुननि वटि कंसल्टेंट अहिड़ा कोन्हनि जेके हुनखे इहा ॻाल्हि सम्झाइनि। ऐं तव्हांखे पैसो ॾियां पोइ त तव्हां वठंदव न, ऐं तव्हांखां वठां कुझु बि कोन थो, ऐं अची पाण तव्हांखे पैसो ॾियां थो। सही माण्हू सही जॻह ते न हूंदो आहे त पोइ प्रॉब्लम्स त क्रिएट थींदा न। बिल्कुलु, असल में असां हींअर प्रॉब्लम कहिड़ो आहे, असां रॉ मटीरियल एक्सपोर्ट कयूं था। जेका शइ असांजी एक्सपोर्ट आहे उहा असांजी फिनिश्ड गुड न आहे। कपह कईसीं, धाॻो कयोसीं, उहो केॾांहुं वियो, वॉलमार्ट वियो लेट्स से अमेरिका, उन्हनि छा कयो, असांखां 5 रुपयनि में शइ वठी करे उहा शइ मैन्युफैक्चर करे साॻी शर्ट असांखे 100 रुपए में खपाई। उते मज़ूर बि जहिड़ो करे एशियन कंट्री जो, ऐं कपह बि असांजी, रॉ मटीरियल बि असांजो, ऐं मथां ख़रीदार बि असां। त हाणे असां छो न उहा वॉलमार्ट खे चऊं त हिते तूं पंहिंजो वेयर हाउस ठाहे, उनखे चऊं त भाई हिते तूं अची करे पंहिंजी फैक्ट्री लॻाए, पोइ तूं भले दुनिया में केॾांहुं सप्लाई कर, समुंड बि असां वटि आहे। यानी असां इंटरनेशनली दुनिया सां ॻंढियल बि आहियूं। असां वटि चीप लेबर बि मौजूदु आहे, असां सस्तियूं सुठियूं प्रोडक्ट रॉ मटीरियल बि मौजूदु आहे, इलाही वास्ट जंहिंखे चइजे स्पेस बि मौजूदु आहे। रुगो इंटरनेशनल इन्वेस्टर खे ॿुधाइणो आहे कन में त भाई तूं हिते अची करे वेह ऐं उनखे थोरो प्रोटेक्शन ॾियणो आहे। इहा शइ असांजी तक़दीर मटाए सघे थी। हितां हू छा था कनि, रॉ मटीरियल घुराइनि था, पोइ उतां मैन्युफैक्चर कनि था, वरी वापसि हिननि ई मुल्कनि खे सेल कनि था, पोइ छो न हिते ठाहिनि। सही ॻाल्हि आहे, सही ॻाल्हि आहे। चवण जो मतिलबु आहे त हिकु त इन मौज़ू ते, इन डिबेट ते मुंहिंजो काफ़ी कमु हले पियो। ऐं तव्हां जहिड़ा प्रोडक्टिव माण्हू जेकॾहिं इन तरह जो कमु कनि था त मां सम्झां थी त असांजे मुल्क जे लाइ या तव्हांजी तरफ़ खां ॾाढी वॾी कॉन्ट्रीब्यूशन आहे। ऐं सही तरीक़े सां जेकॾहिं इन्हनि ते अमल थींदो त यकीनन उहा असांजी जेका प्रोग्रेस आहे उहा सुठे तरीक़े सां असां हासिलु करे सघूं था। ऐं तव्हांजो कमु माशाअल्लाह सां आउं त चवंदसि ॾाढो वैल्यूएबल कमु आहे। तव्हां कमु कंदा रहो, अल्लाह पाक तव्हांखे खोड़ सारियूं कामयाबियूं ऐं कामरानियूं अता फरमाए। असां वधीक बि डिस्कस कंदासीं, पर असांजे प्रोग्राम में कारी मोहम्मद अली बि मौजूदु आहिनि, सो उन्हनि खां असां नातिया कलाम ॿुधंदासीं ऐं कारी मोहम्मद आकिब बि साणसि गॾु आहिनि, त उहो गॾु ई नातिया कलाम असांखे ॿुधाईंदा। जी दुरूद पाक नज़ाम पढ़िए अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मौलाना मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मेरा गदा मेरा मंगता मेरा गुलाम आए, मेरा गदा मेरा मंगता मेरा गुलाम आए, मेरा गदा मेरा मंगता मेरा गुलाम आए। खुदा करे अभी तैबा से ये पयाम आए, खुदा करे अभी तैबा से ये पयाम आए। दुरूद सैयद कौनैन के वसीले से, दुरूद सैयद कौनैन के वसीले से, मेरी ज़ुबान
पे ये आका तेरा ही नाम आए। मेरा गदा मेरा मंगता मेरा गुलाम आए। गुलाम ज़हरा हूँ मैं तो अली का नौकर हूँ। गुलाम ज़हरा हूँ मैं तो अली का नौकर हूँ। गुलाम ज़हरा हूँ मैं तो अली का नौकर हूँ। हमेशा पंजे तनी निस्बते ही मेरे काम आए। हमेशा पंजे तनी निस्बते ही मेरे काम। मैं इस यकीन से आया हूँ उनके रोज़े से। मैं इस यकीन से आया हूँ उनके रोज़े से। वो फिर कहेंगे कि वापस मेरा गुलाम आए। वो फिर कहेंगे कि वापस मेरा गुलाम। मैं देखता ही रहूं बस तुम्हारे रोज़े को। मैं देखता ही रहूं बस तुम्हारे रोज़े को। जनाब सैयद ज़हरा का सदका ऐसी शाम आए। जनाब ज़हरा का सदका के ऐसी शाम आए। जनाब ज़हरा का सदका के ऐसी शाम आए। मेरा गदा मेरा मंगता मेरा गुलाम आए। ज़बरदस्त, सुभान अल्लाह। आवाज़ अंदाज़ इलाही ख़ूबसूरत, अदायगी इलाही ख़ूबसूरत माशाल्लाह सां। ऐं मां सम्झां थी त सभु प्रैक्टिस सां ई मुमकिन हूंदो आहे। को बि हिकु ॾींहं में नात ख़्वान कोन थो बणिजी सघे। को बि हिकु ॾींहं में बहितर ख़िदमतूं कंहिं बि इदारे में सरंजाम नथो ॾेई सघे। को बहितर प्रोफेसर को बहितर उस्ताद हिकु ॾींहं में कोन थो थी सघे। हुनजे पोयां तमामु घणी महिनत हूंदी आहे। अच्छा सर, जॾहिं महिनत जी ॻाल्हि थी आहे त तव्हांजी बि ॻाल्हि कंदासीं। ज़िंदगी में यकीनन उहे हार्डल्स, वो हार्ड टाइम, उहे माइलस्टोन्स, उहे बैरियर्स, उहे माण्हुनि जा रवैया, हर कामयाबु माण्हू वांगुरु, हर बहितर ख़िदमतूं ॾींदड़ इंसान वांगुरु, हर हिन समाज में बहितर फ़र्द जी हैसियत सां कमु कंदड़ इंसान वांगुरु तव्हां बि इहे सभु कुझु फेस कयो हूंदो। त सर उहो टाइम भला ज़िंदगी जो कीअं हो, पोइ कीअं तव्हां फेस कयो आहे? सुठो सवाल आहे। त काफ़ी जेको बि इंसानु आहे हिन दुनिया में महिनत करे थो ऐं जदोजहद हिकिड़ो कॉन्स्टेंट अमल आहे। जी हा, बिल्कुलु। ऐं हर्डल्स बि ॼण त उनजो हिकिड़ो अलाइड पार्ट आहे। सो रिसर्च आहे, माण्हू जॾहिं डॉक्टोरल कंदो आहे, PhD वग़ैरह कंदो आहे, उन में बि काफ़ी प्रॉब्लम्स ईंदा आहिनि, काफ़ी चैलेंजिस ईंदा आहिनि। माण्हू जॉब करे थो, माण्हू अॻियां वधे थो। करंटली बि कुझु आहिनि मसाला असांजा पंहिंजा। सो मक़सदु इहो आहे त अलाह ताला खां माण्हू दुआ घुरंदो रहे ऐं अलाह ताला जेको आहे सो मदद कंदड़ आहे। ऐं हक़ीक़त बि आहे त पंहिंजो इन ला अला कुल शैन क़दीर, अलाह ताला हर शइ ते क़ादिर आहे। ऐं असांखे जेको पंहिंजो या इंसान खे जेको पंहिंजो तालुक़ु आहे न, उहो अलाह ताला सां जोड़णु खपे। ऐं हू जेकॾहिं का मुसीबत बि अचे थी त सम्झे त उतां ई का शइ आहे। ऐं जेकॾहिं उतां ई हू दुआ कंदो त उते ई माण्हू कुझु बि कोन्ह कंदा। मंज़िल ते नज़र हुजणु खपे ऐं माण्हू अॻियां वधंदो रहे। सो बिल्कुलु जेके माण्हू पाण सभु हिन समाज में रहूं था ऐं असां सभु हिन समाज में अहिड़नि सेक्टर्स सां वास्तो रखूं था जंहिंमें कम्यूनिटी आउटरीच वधीक आहे। सही ॻाल्हि आहे। जेको मीडिया जो माण्हू आहे उहो कम्यूनिटी सां कनेक्टेड आहे। जेको प्रोफेसर आहे, रिसर्चर आहे,
एकेडमिशन आहे उहो बि कम्यूनिटी सां कनेक्टेड आहे ऐं उन में असां सभु ॼाणूं था त हिते मसाला कहिड़ा थियनि था, पर इहो आहे त करेज सां जंहिंखे चइजे स्पिरिट सां माण्हू अॻियां वधे ऐं अलाह ताला खां दुआ घुरे ऐं जेकॾहिं तकलीफ़ मिले तॾहिं शुक्र करे ऐं मसइलो हल थिए तॾहिं भला जा वधि खां वधि शुक्र करे। हा बेशक तव्हां सही चई रहिया आहियो। हिकिड़ी ॻाल्हि तव्हां ॾाढी सुठी पूरी ॻाल्हियुनि में यकीनन हिकिड़ो मैसेज हूंदो आहे त तव्हांजी ॻाल्हियुनि मां मूंखे इहो मैसेज मिलियो त जेका जिदोजहद आहे जारी आहे, जारी रहंदी। उहा जिदोजहद जेका आहे हमेशह इंसान जी जारी रहे थी, उनखे जारी रखिणो आहे, तॾहिं शायदि तव्हां पंहिंजे उन मक़सद ताईं पहुची सघो था, तव्हां पंहिंजी मंज़िल ताईं पहुची सघो था, तव्हां कुझु बहितर करे सघो था या बहितर करण जी उहा उन मां ई तव्हांखे जेको आहे न करेज वरी बि मिले थी त असांखे करिणो आहे ऐं कंटिन्यूअसली हिन कम खे सर अंजाम ॾियणो आहे। उन खां अलावा स्टूडेंट्स खे ईंदड़ जेका बि तव्हां वटि न्यू बैच अचे थी उन में केतिरी तव्हां स्प्रिट ॾिसो था या ईअं आहे त हा बाय चांस आया आहिनि स्टूडेंट्स या बाय चॉइस आया आहिनि ऐं उन्हनि जो कीअं पोइ वरी एफिलिएशन तव्हांजी उन्हनि सां रहे थी, हू तव्हां सां केतिरो पोइ कनेक्टेड रहनि था मतिलबु यूनिवर्सिटी जे दायरे में? ॾाढो तव्हां सुठो सुवालु कयो आहे। असुल में हिन में थोरो असांखे अकेडमिक मॉडल ते स्टडी करणी पवंदी। असां वटि हिकिड़ा उहे ॿार आहिनि जेके प्राइवेट सेक्टर में था अचनि, उन्हनि खे तव्हां पेम्पर्ड ॿार चई सघो था। उहो लख लख ॿ ॿ टे टे लख रुपया फीस भरनि था ऐं उन्हनि खे पोइ हुते कस्टमाइज़ जंहिंखे चइजे त मिले थी इन्वायरमेंट, बल्कि जेको ॿार वधीक पैसो ख़र्च करे थो त उहो ॿार प्रीवियसली बि कंहिं अहिड़े स्कूल मां पढ़ी आयो आहे जिथे हुनजी सुठी ग्रूमिंग थियल आहे। अकेडमिकली उहो केतिरो उन में इन थिए थो उहा हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे, पर उनखे हिकिड़ो कंजेनियल हिकिड़ो सुठो बहितर मॉडल मिले थो। पैरेलल जेको असांजो मॉडल आहे मैडम उहो आहे पब्लिक। पब्लिक मॉडल जो प्रॉब्लम कहिड़ो आहे त असां वटि जेके यूनिवर्सिटीज़ आहिनि उहे ई तक़रीबन पुराणियूं आहिनि ऐं असां वटि आबादी डबल ट्रिपल वधी वई आहे। नतीजतन थिए ईअं थो त ॿार जेको ऐं उहो जेको ॿारु अचे थो उहो जंहिं बैकग्राउंड मां अचे थो त उते उनजी अकेडमिक एतिरी घणियूं उनखे उहे फैसिलिटीज़ ऐं उहे शयूं नथियूं रहनि, लिहाज़ा एज सच उहो जनरल टर्म्स में ॻाल्हाइजे उन में नो डाउट इलाही ब्रिलियंट ॿार आहिनि। जनरल टर्म्स में हू सहूलियतुनि जी अणाहठ हुनखे आहे, नतीजतन ऑब्वियसली उहा शइ हुनजे तइलीमी क़ाबिलियत ते असरु करे थी। पोइ उहो ॿार जॾहिं टेस्टुनि में वेहनि था त मूंखे इहो जेका शइ जंहिं तकलीफ़ पहुचाई आहे एज़ अ अकेडमिशन प्रोफेसर त असांजा 100,000 ॿार इंटरमीडिएट खां पोइ जिन टेस्टुनि में वञनि था उन में क्वालिफाई कोन था कनि, नंबर 1। नंबर 2 जंहिंखे चइजे त असां वटि उहे ई सीटूं आहिनि जेके 10 साल 15 साल पहिरियों, मिसाल डिस्ट्रिक्ट मटियारी आहे त उनजो लेट से कंहिं मेडिकल कॉलेज में सिर्फ़ु 20 सीटूं आहिनि या 15 सीटूं आहिनि। त हिकिड़ो इहो उनखे यूनिवर्सिटीज़ खे थोरो सोचणु घुरिजे त हू थोरो विर्थ वधाइनि। सही ॻाल्हि आहे, आबादी वधी वई आहे ऐं तव्हां सीटूं पुराणियूं रखी वेठा आहियो ऐं लिहाज़ा छा थो थिए जो असांजा इलाही सारो जेको यूथ आहे उहो अनअवेलेबिलिटी ऑफ सीट्स जे करे इन्हनि ॻाल्हियुनि जे करे पोइ अॻियां यूनिवर्सिटी में नथो दाख़िला वठी सघे ऐं 10-10 हज़ार 15-15 हज़ार ॿार जेके आहिनि एंट्री टेस्ट में विहनि था त इहो हिकिड़ी तरह जी गवर्नमेंट जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे। ऐं या वरी अहिड़ा जेके फिलैंथ्रोपिस्ट इदारा आहिनि जेके दुनिया मां ख़ैरात वठी करे यूनिवर्सिटियूं ठाहिनि त था, पर उहे वरी 3-3 4-4 लख जेके आहिनि उहे पैसा वठी करे सीटूं खपाइनि था त असांजो ॿारु केॾांहुं वेंदो पोइ? त उन्हनि ते बि नज़र रखणु खपे त जेके चैरिटेबल जे नाले ते कमु कनि थियूं यूनिवर्सिटीज़ इदारा उहे वाक़ई चैरिटेबल कमु कनि बि थियूं या जंहिंखे चइजे त गवर्नमेंट जो टैक्सिस माफ़ कराए पंहिंजा पैसा था कमाइनि। ऐं ॿिए नंबर ते जेके पब्लिक इंस्टीट्यूशन्स आहिनि उते असांजो ॿारु जेको आहे सरप्लस में हलियो वियो आहे, उते बि इलाही कम जी ज़रूरत आहे। बाक़ी ॿार त जंहिंखे चइजे त सभु सुठा हूंदा आहिनि, हू अचनि था महिनत कनि था पढ़नि था, असांजो कमु आहे त असां हुन यूथ खे हिकिड़ो स्पेस ॾियूं। सही बिल्कुलु हिकिड़े बहितर उस्ताद जी हैसियत सां तव्हां बिल्कुलु एग्ज़ैक्ट ॻाल्हि ॿुधाई आहे। ऐं असां वटि ईअं न आहे त को पढ़ण वारा कोन आहिनि, पर हा ईअं ज़रूरु आहे त असांखे उहो रस्तो या उहा जेको तव्हां स्पेस जी ॻाल्हि कयो था उहो उन तरह कोन थो मिले। यस प्लीज़ इफ यू वांट टू एड समथिंग। ॿियो आउं इहो एड कंदुसि ख़ासि करे नौजवाननि खे इहो मैसेज ॾींदुसि त बाबा रुॻो पंहिंजूं सिंध जूं इहे यूनिवर्सिटीज़ न आहिनि, हींअर पर्तगाल तमामु घणियूं स्कॉलरशिप्स ॾे पियो। अच्छा सर, यस स्कॉलरशिप्स इहो मुंहिंजे माइंड में आहे, इन ते पाण अचूं था पर्तगाल एंड अदर कंट्रीज़ जेके बि आहिनि, पर पहिरीं असां ब्रेक जी तरफ़ वधूं। अहिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक आहे व्यूअर्स, तव्हां काॾे न वञिजो, कनेक्टेड रहिजो असां सां पंहिंजे प्रोग्राम सुबुह में।
सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भली कार चवां थी जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह बहिराण में ॻाल्हि स्कॉलरशिप्स जी हले पई, स्टूडेंट्स जी हले पई, एजुकेशन जी हले पई, इदारनि जी हले पई, यूनिवर्सिटीज़ जी हले पई, सो उनखे बि कंटिन्यू कंदासीं। पर असां वटि कारी मोहम्मद अली मौजूदु आहिनि ऐं कारी मोहम्मद आकिब मौजूदु आहिनि, सो उन्हनि खां असां नातिया कलाम पहिरीं ॿुधंदासीं। जी बिस्मिल्लाह करियो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मौलाना मुहम्मद। क्या बताऊं कि क्या मदीना है, 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 बस मेरा मुद्दा मदीना है, हाँ बस मेरा मुद्दा मदीना है, क्या बताऊं और उठ के जाऊं कहाँ मदीने से, उठ के जाऊं मैं तो उठ के जाऊं कहाँ मदीने से, क्या कोई दूसरा मदीना है, क्या कोई दूसरा मदीना है, क्या बताऊं और उसकी आँखों का नूर तो देखो, उसकी आँखों का, उसकी आँखों का, उसकी आँखों का नूर तो देखो, जिसका देखा हुआ मदीना है, जिसका देखा हुआ मदीना है, क्या बताऊं कि क्या मदीना है, क्या बताऊं और दिल में अब कोई आरज़ू ही नहीं, दिल में अब कोई आरज़ू ही नहीं, या मोहम्मद है या मदीना है, या मोहम्मद है या मदीना है, क्या बताऊं और दुनिया वाले तो दर्द देते हैं, दुनिया वाले दुनिया वाले दुनिया वाले तो दर्द देते हैं, ज़ख्म दिल की दवा मदीना है, प्यार देता तो बस मदीना है, क्या बताऊं और दिल फिदा है मदीने वाले पर, दिल फिदा है हाँ मेरा दिल फिदा है मदीने वाले पर, दिल मुनव्वर मेरा मदीना है,
बताऊं कि क्या मदीना है। अल्लाह, इंतहाई ख़ूबसूरत कलाम। व्यूअर्स, असांजे प्रोग्राम में नातिया कलाम खां पहिरीं डिस्कशन हली रहियो त उनखे कंटिन्यू करणु चाहींदमि। पुर्तगाल में स्कॉलरशिप्स जी ज़रूरत तव्हां ॻाल्हि करे रहिया आहियो, ऐं आउं चाहींदसि त डिफरेंट कंट्रीज़ में जेके बि स्कॉलरशिप्स आहिनि या जेके बि तरीक़ेकार आहिनि तव्हां उन्हनि खे बि थोरो टच कंदा। बिल्कुलु, असल में छा आहे त पहिरियों मसइलो इहो पाण बयानु कयोसीं त ॿार इलाही सारा अप्लाई कनि था, असांजी यूनिवर्सिटीज़ में स्पेस घटि आहे। जी हा, त आउं इनकरेज कंदुसि नौजवाननि खे, पंहिंजे सिंध जे खे ख़ासि करे छोकिरनि छोकिरियुनि खे, त इलाही सारियूं सुठियूं सुठियूं स्कॉलरशिप्स आहिनि। जी हा, ऐं असांजो ॿारु यकीननि कंहिं बि दुनिया जे ॿार खां तइलीम में घटि कोन्हे। ऐं अॼुकल्ह इंटरनेट जी सहूलियत मौजूदु आहे। पहिरियों असां जॾहिं यूनिवर्सिटीज़ में हूंदासीं एतिरी फ्रीक्वेंट यूज़ कोन हूंदो, जी हा, ख़त में महीनो लॻी वेंदो, पोइ बि ख़ैर असां वियासीं। त हाणे त काफ़ी शयूं ऑनलाइन आहिनि ऐं सभु कुझु ऑनलाइन पियो आहे। पुर्तगाल आहे, इटली आहे, चाइना आहे, इहे इलाही सारो माण्हुनि खे स्कॉलरशिप ॾियनि था। इहा माना स्कॉलरशिप ईअं जहिड़ो नौकिरी। चाइना जो प्रोसेस ॾाढो ॾुखियो आहे, तमामु घणो स्टूडेंट्स जे लाइ हेक्टिक क्रिएट करे थो चाइना जो जेको प्रोसेस आहे स्कॉलरशिप्स जो, उनजी बनिस्बत आउं सम्झां थी ॿियनि कंट्रीज़ जो अञा कुझु आसान थिए थो, पर चाइना ॾाढो डिफिकल्ट आहे बेहद। अच्छा, हींअर शायदि का हुननि पॉलिसी चेंज कई हुजे, पर काफ़ी सारा असांजा स्टूडेंट्स चाइना आहिनि। बल्कि हींअर सर्च कनि त कुझु लोकल इंस्टीट्यूशन्स आहिनि जिन सां चाइनीज़ गवर्नमेंट जो कोलेबोरेशन आहे। जी हा, सॉरी, उहे ॿारनि खे तव्हां रिक्रूट कनि था, त आहे सॼी ॻाल्हि सर्चिंग जी। अच्छा हा सर, सर्चिंग जी ॻाल्हि आहे, पर बिकॉज़ आई एम ऑल्सो स्टूडेंट ऐं मां काफ़ी सारनि प्रॉब्लम्स खे यकीनन एज़ अ स्टूडेंट ख़ुदि बि फेस करियां थी, ईअं काफ़ी सारा स्टूडेंट्स खोड़ सारा कनि था। असां वटि छा आहे त किथे न किथे गाइडेंस जो प्रॉब्लम ज़रूरु आहे, या असां वटि कुझु इन तरह जा अवेयरनेस सेशन्स स्टिल यूनिवर्सिटी जे इदारनि में बि घटि थियनि पिया। त भई फलाणो जेको प्रोफेसर आहे उहो चाइना में जेकॾहिं PhD करे आयो आहे त उहो अची करे पंहिंजी यूनिवर्सिटी में या उन सां मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटीज़ में हिकिड़ो पंहिंजो कॉन्टेक्ट ठाहे करे वञे ऐं पंहिंजे प्रोसेस खे ॿुधाए त मां कीअं अप्लाई कयो या मां कीअं बैरियर्स फेस कया आहिनि, तव्हांखे कीअं अप्लाई करिणो आहे। त अप्लाई करण जे दौरान किथे न किथे असां का अहिड़ी मिस्टेक कयो था वञूं जिते पोइ असांजो जेको आहे सो प्रोसेस रुकिजो थो वञे। त इहे प्रॉब्लम्स ज़रूरु आहिनि, इहे सभु स्टूडेंट्स फेस कनि था। इहा त तमामु सुठी ॻाल्हि कई आहे ऐं पंहिंजी तारीफ़ न करणु खपे। मूं अहिड़ो बि हिकिड़ो यूनिवर्सिटी में प्रोग्राम हलायो जंहिंमें मुंहिंजा 25 ॿार यूनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका विया, फुल ब्राइटर थी करे। माशाल्लाह माशाल्लाह। त असांजा जेके पढ़ियल लिखियल जेके माण्हू आहिनि गो के तमामु सुठो कमु कनि पिया, ख़ासि करे कैनेडा में वेठा आहिनि, अमेरिका में वेठा आहिनि पंहिंजा सिंधी, ऐं मुख़्तलिफ़ एसोसिएशन्स हलाइनि पिया ऐं असां त उन्हनि जे लाइ दुआऊं ई कंदा आहियूं। पर ख़ासि करे जेके माण्हू वरी ॿाहिरां थी अचनि था उहे हिकिड़ी थोरी पब्लिक रिस्पॉन्सिबिलिटी महसूसु कनि ऐं पंहिंजे नौजवाननि खे गाइड कनि त कहिड़ो प्रोसेस आहे। ए सच दाख़िला थी वञण खां पोइ जेकॾहिं हिन खे पाण फंडामेंटली वठूं त ॿिया जेके शयूं आहिनि उहे तव्हांजे लाइ मसइलो कोन थियूं थियनि। लिहाज़ा जेको अंडरग्रेड जेका दाख़िला थिए थी उन जा लवाज़मात पंहिंजा आहिनि ऐं जेका पोस्ट ग्रेजुएट एडमिशन थिए थी उन जा पंहिंजा आहिनि। पोस्ट ग्रेजुएशन में तव्हां डायरेक्ट प्रोफेसर सां राब्ते में अचो, ईमेलिंग कयो, उनजी तव्हां वटि मेल अची वई त उनखां पोइ तव्हांखे उन ते दाख़िला बि मिली वेंदी, तव्हांखे वीज़ा बि मिली वेंदो, तव्हांखे स्कॉलरशिप बि मिली वेंदी। ऐं आहे सॼो जंहिंखे चइजे त अप्लाई करण सां ऐं पॉलिसीज़ उन्हनि जूं क्लियर आहिनि। ॿिए नंबर ते आउं त एडवाइस कंदुसि त कंहिं बि एजेंट जे पोयां न लॻनि। हा हा, इहो त छाजे करे त हीअ को जंहिंखे चइजे न त ईअं कोन्हे त को एजेंट आहे त उहो को ख़ासि रिक्वायरमेंट्स नीट टाइडी ऐं सिंपल लैंग्वेज में हर यूनिवर्सिटी जूं हर मुल्क जूं आहिनि। उन्हनि खे पढ़नि, जेकॾहिं ॿाहिरि वञी करे कमु करणु चाहिनि था, पढ़णु चाहिनि था त पोइ थोरो पंहिंजे पाण ते भाड़नि बि, ॿिए खां मदद न वठनि, पाण इंडिपेंडेंट कैपेसिटी में पढ़नि। हा, जेको दोस्त, जेको कलीग या को उस्ताद जेकॾहिं इन्हनि मुल्कनि मां थी आयो आहे त उन सां मिलनि ऐं उन्हनि उस्तादनि खे बि गुज़ारिश आहे त हू उन्हनि खे गाइड कनि त हू पंहिंजी जेका उन्हनि जी क्वायरीज़ आहे उनखे बहितर तरीक़े सां एड्रेस कनि। त इन में छा थींदो जो असांखे इंटरनेशनल कम्यूनिटी में कमु करण जो मौक़ो मिलंदो, इंटरनेशनल शयुनि खे ॾिसण जो मौक़ो मिलंदो ऐं उहा शइ जंहिंखे चइजे त असां लाइ। ॿियो आउट ऑफ सिंध असांजो ॿार इवन कराची बि घटि थो वञे त भई ॾिसो तव्हां थोरो निकिरो ॿाहिरि, जेका यूनिवर्सिटी जी तइलीम आहे उहा हिकिड़ी यूनिवर्सल तइलीम हूंदी आहे। इहे ज़िंदगी जा कुझु साल तव्हां थोरा ॿाहिरि गुज़ारियो, सही सही, इवन असांजी पंहिंजे इंडिपेंडेंट लाइफ जेका आहे न उहा बि ज़रूरी हूंदी आहे। तव्हां पंहिंजे सिंध जी यूनिवर्सिटीज़ में ॾिसंदव हाणे ट्रेंड घटिजी वियो आहे, न त इलाही सारा अफ्रीकन कंट्रीज़ जा ॿार ईंदा हुया, अरब कंट्रीज़ जा ॿार ईंदा हुया
ऐं हींअर बि पंहिंजे सिंध जे यूनिवर्सिटीज़ में सॼे पाकिस्तान जा ॿार पढ़नि था। KPK जो ॿारु पढ़े थो, गिलगित बल्तिस्तान जो ॿारु पढ़े थो, पंहिंजो बलूचिस्तान जो, असांजा ॿार बि त उते वञनि न। पर जेकॾहिं तव्हां उते वञी ॾिसंदो त तव्हांखे शाज़ो नाज़र ई KPK में सिंध जा स्टूडेंट्स ॾिसण में ईंदा। गिलगित बल्तिस्तान में तव्हांखे मुश्किल सां को सिंध जो ॿारु मिलंदो। सही ॻाल्हि आहे, सही ॻाल्हि त ॿारनि खे उहे बि जंहिंखे चइजे त एक्सप्लोर करणु खपनि नवेनियूं, ॿारनि खे थोरो टच में अचणु खपे ऐं इंफॉर्मेशन। कराची घटि आहे, लाहौर में बि MC जे करे ॻाल्हि कयूं त घटि तादाद ठीकु आहे आहिनि, पर एतिरो घणे तादाद में कोन आहिनि। तव्हां बिल्कुलु ठीकु सर। हा, इहो इन जे पोयां मसइलो तमामु घणो फैमिलीज़ जो बि अथव। लाइक फैमिलीज़ जेको आहिनि ओवर सेंसिटिव आहिनि, पेरेंट्स ओवर सेंसिटिव आहिनि, ॿार जेको वञणु चाहींदो आहे हुनजे लाइ बि मसइला घणा सारा हूंदा आहिनि। त ॻाल्हि करण जो मक़सदु इहो आहे त बेसिक रूट्स ते वरी बि असांखे ध्यानु ॾियणो पवंदो। अच्छा सर, लास्ट में प्रोग्राम जो मख़सूस टाइम आहे, तव्हां मैसेज वठंदासीं, छा तव्हांजो मैसेज आहे? तमामु सुठी गुफ़्तगू थी, साईं वारनि जो तमामु सुठो नातो ॿुधियोसीं, पहिरियों त सभिनी महिरबानी। मैसेज इहो आहे त इन तरह जो डिस्कशन डिबेट जारी रहे ऐं ख़ुशहाल मुआशिरो आहे त असां सभु ख़ुशि आहियूं, सेफ आहियूं। असांजो जेको ईंदड़ नसुल आहे उहो महफ़ूज़ आहे। त असांखे गॾियल सॼियल इक़्तिसादी, कल्चरल, सक़ाफ़ती सरगर्मियुनि ते गॾिजी सॼी कमु करणु घुरिजे। ज़बरदस्त ज़बरदस्त सर, ॾाढो सुठो मैसेज। थैंक्स टू वुड बी हियर, तव्हां टाइम ॾिनो, ॾाढी सुठी यकीन ॾाढी सुठी गुफ़्तगू रही आहे। व्यूअर्स तव्हां खां असां मोकिलाईंदासीं ऐं शुक्रगुज़ार आहियां असांजे ॿिन्हिनि नात ख़्वाननि जी पिणु। इंशाअल्लाह सूमर जे ॾियारे ते वरी प्रोग्राम कंडक्ट कंदासीं, नओं टॉपिक, खोड़ सारियूं पाण ॻाल्हियूं कंदासीं नवनि महिमाननि साण। हींअर मूंखे मुंहिंजी इंटायर टीम खे ॾींदो इजाज़त वेंदे वेंदे नातिया कलाम जो तोहफ़ो अवां सभिनीनि जे लाइ आहे। सो अवांखे गुज़ारिश कयूं था त तव्हां नातिया कलाम जो तोहफ़ो छॾींदा वञो असांजे तमामु व्यूअर्स जे लाइ। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना मुहम्मद। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना मुहम्मद व अला सय्यदिना अली व सय्यदतिना फातिमा व सय्यदतिना ज़ैनब व सय्यद हसन व सय्यदना हुसैन व अला आलिहि व सहबिहि व बारिक वसल्लम। पढ़ते हैं गर दुरूद तो मिलता सवाब है, हाँ पढ़ते हैं गर दुरूद तो मिलता सवाब है। भेजे अगर सलाम तो भेजे अगर सलाम तो आता जवाब है। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना मुहम्मद। अल्लाह के शेर हैदरे कर्रार पर दुरूद, अल्लाह के शेर हैदरेगा, अल्लाह के शेर हैदरेगा, अल्लाह के शेर हैदरे कर्रार पर दुरूद। हजरत हसन हुसैन के, हजरत हसन हुसैन के किरदार पर दुरूद। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना ज़ैनब की बारगाह में सलाम और नियाज है, हाँ ज़ैनब की बारगाह, हाँ ज़ैनब के बारगाह में सलाम और नियाज है। जो मुर्तज़ा की लाडली ज़हरा का नाज है। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना। जन्नत में मुस्तफ़ा के सहाबा जहाँ रहे, हाँ जन्नत में मुस्तफ़ा के सहाबा जहाँ रहे। या रब मेरी दुआ है, या रब मेरी दुआ है, मेरे बाबा वहाँ रहे। अल्लाह
صلی علی سیدنا و مولانا محمد جنت میں سیدہ کی جنت میں سیدہ کی یا زہرا جنت میں سیدہ کی ہاں ہاں جنت میں سیدہ کی کنیز جہاں رہے یا رب میری دعا ہے یا رب میری دعا ہے میری ماں وہاں رہے اللہم صلی علی سیدنا و مولانا محمد اللہم صلی علی سیدنا و مولانا محمد سرور کہوں کہ مالکوں مولا کہوں تجھے ہاں سرور کہوں کہ مالکوں سرور کہوں کہ مالکوں سرور کہوں کہ مالکوں مولا کہوں تجھے باغ خلیل کا گلے ہاں باغ خلیل کا گلے زیبا کہوں تجھے اللہم صلی علی سیدنا و مولانا محمد اللہم صلی علی سیدنا و مولانا محمد وعلی سیدنا علی و سیدتنا فاطمہ و سیدتنا زینب و سیدنا حسن و سیدنا حسین وعلی آلہ و صحبہ و بارک وسلم اللہم صلی علی سیدنا و مولانا محمد وعلی سیدنا علی و سیدتنا فاطمہ و سیدتنا زینب و سیدنا حسن و سیدنا حسین